समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे इन ख़ुसूसी प्रोग्राम में सामईन आऊं जो मेज़बान वहीद मुस्तफ़ा अवां जी समातुन में अवां खे भली कार चवां थो। सामईन, हैदराबाद में ह्यूमन राइट्स कमीशन पाकिस्तान तरफ़ां इंसानी हक़नि जी अलमबरदार बहादुर अॻवान आसमा जहांगीर जी पहिरीं वरसी हैदराबाद प्रेस क्लब में मल्हाई वई, जंहिंमें समाजी अॻवाननि, सहाफ़ियनि ऐं उस्तादनि वॾे अंग में शिरकत कई, जंहिं ते अॻवाननि मेणबतियूं ॿारे आसमा जहांगीर खे भेटा पेश कई, जंहिं ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त आसमा जहांगीर हिकु इंसानी हक़नि लाइ जा खोड़ींदड़ औरत हुई, पर हिकु इंसान ज़ात सां हुनजी मुहबत बि तमामु घणी हुई, जंहिंजे करे अॼु हुन खे पूरी क़ौम यादि करे थी। हुन सदाईं मुल्क में थींदड़ सियासी, आइनी, समाजी ऐं अस्करी मुदाख़लत ख़िलाफ़ अमली जदोजहद करे माण्हुनि खे वेसार ॾिनो। तक़रीब में आयल अॻवाननि खेसि पंहिंजी तक़रीरुनि में सुर्ख़ सलाम पेश कंदे आसमा जहांगीर जे कयल जदोजहद खे अञा अॻिते वठी वञण जो वचन कयो। तक़रीब में शिरकत कंदड़ मामा यूसुफ लिगारी, प्रोफेसर मुश्ताक मीराणी, इमदाद चांडियो, बदरुद्दीन सूमरो, महेश कुमार, पुनियल सारियो, इरफाना मला, अमर सिंधु ऐं ॿियनि अॻवाननि तक़रीब खे ख़िताब कयो। सामईन, प्रोग्राम जी मुकमल कार्रवाई अवां जी समातुन ताईं पेश कयूं था। सिंध ऐं पाकिस्तान जी महान हस्ती जंहिं सॼी ज़िंदगी इंसानी हक़नि जे लाइ पाण पतोड़ियो ऐं आख़िरी दम ताईं हिन मुल्क खे हिकिड़ी जमहूरी ऐं हिकिड़ी ख़ुशहाल मुमलिकत बनाइण जे लाइ पंहिंजे हर सलाहियत जो भरपूर मुज़ाहिरो कयो ऐं सिंध में ख़ासि तौर ते जेके ग़ुलामीअ जी बदतरीन शिकिल हुई, जंहिंखे असां जबरी पोरियो चऊं था, उन जे लाइ आवाज़ उथारींदड़, उन जे लाइ जदोजहद कंदड़ शख़्सियत आसमा जहांगीर अॼु उन जी विछोड़े खे साल थियण ते आहे। उन जी यादि में हिन मेड़ाके में मां ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान जे तरफ़ां तव्हां सभिनी जो थोराइतो आहियां हिते अचण जे लाइ। तव्हां पंहिंजो वक़्तु ॾिनो ऐं वक़्तु चीड़ायो आहे। ऐं हाणे हिन तक़रीब जी या हिन यादि जी असां शुरूआति कंदासीं। ऐं सभिनी खां अॻु में मां सिंध जे हिकिड़ी ॼातल सुञातल शख़्सियत जंहिं वॾी जदोजहद जो सफ़र कयो आहे, जंहिंजे पेरनि अयूबी आमरियत खां वठी पंधु कयो आहे ऐं अञा ताईं उहो पंधु जारी रखियो थो अचे सिंध जी बका जे लाइ ऐं जमहूरी आज़ादियुनि जे लाइ, मोहतरम यूसुफ लिगारी साहब एडवोकेट, जेको हिन ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान जे बानी रहनुमान मां आहे, मां उनखे गुज़ारिश कंदुसि। मुश्ताक मीराणी साहब खे दरख़्वास्त कंदुसि, ताज मरी खे दरख़्वास्त कंदुसि, वीर जी कोहली खे ऐं अॻियां जेके दोस्त वेठा आहिनि तव्हां सभिनी खे, पुनल सारियो, मलक इनायत खांसी ऐं ताज मरी ऐं असांजी अॼु भेणुनि खे, वीरू कोहली खे त अची उन जी आसमा जी यादि में मेणबतियूं ॿारे हिन तक़रीब जी शुरूआति कई। महिरबानी। हाणे मां हिन तक़रीब जी शुरूआति जे में अर्द उतरादी खे दरख़्वास्त कंदुसि त अचे हिकिड़ो गीत पढ़े, इनकलाबी या क़ौमी गीत। अर्द उतरादी। सदियूं गुज़रियूं साल भिटाई, सदियूं गुज़रियूं साल भिटाई, अॼु बि साॻिया हाल भिटाई। शहर में अॼु बि जिदत आहे, मुहबत आहे, हिकमत आहे। शहर में अॼु बि जिदत आहे, मुहबत आहे, हिकमत आहे। पोइ बि साॻी गुरबत आहे, क़ौम आहे कंगाल भिटाई, अॼु बि साॻिया हाल भिटाई। सदियूं गुज़रियूं साल भिटाई। अॼु बि ससु ई डूंगर ॾोरे, अॼु बि ससु ई डूंगर ॾोरे, ॾाघ ते मूमल सिर पई घोरे। मारी कोट में जीव खिझोरे, ओरे पई अहवाल भिटाई, अॼु बि साॻिया हाल भिटाई। सदियूं गुज़रियूं साल भिटाई। अॼु बि सुहिणी सीर में आहे, अॼु बि सुहिणी सीर में आहे, ॼण लिखियल तक़दीर में आहे। अॼु बि सुहिणी सीर में आहे, ॼण लिखियल तक़दीर में आहे। फेर वॾेरे मीर में आहे, जिरगन में जंजाल भिटाई, अॼु बि साॻिया हाल भिटाई।
सदियूं गुज़रियूं साल भिटाई। साॻी औरत सूरनि में आ, साॻी औरत सूरनि में आ, रस्मनि जे नासूरनि में आ। साॻी औरत सूरनि में आ, रस्मनि जे नासूरनि में आ, परिणियल पोढ़नि झूरनि में आ। विकिरो माण्हू माल भिटाई, अॼु बि साॻिया हाल भिटाई, सदियूं गुज़रियूं साल भिटाई। अञा ॾाढ उमिरि जा आहिनि, अञा ॾाढ उमिरि जा आहिनि, मारूं केस कंहिं वटि मारूं केसी कंहिं वटि दाहिनि। अॼु बि ॾाढ उमिरि जा आहिनि, मारूं केसी कंहिं वटि दाहिनि। थाणनि ते सभु नाला नाहिनि, रमशा लए हड़ताल भिटाई, अॼु बि साॻिया हाल भिटाई, सदियूं गुज़रियूं साल भिटाई। मारूं अॼु बि बांदी आहिनि, हा मारी अॼु बि बांदी आहे, हिकु न हिकु फरियादी आहे। मारी अॼु बि बांदी आहे, हिकु न हिकु फरियादी आहे। ही कहिड़ी आज़ादी आहे, ॾेह में अहिड़ा सुवाल भिटाई, अॼु बि आहिनि, अॼु बि साॻिया साल भिटाई, अॼु बि साॻिया हाल भिटाई, सदियूं गुज़रियूं साल भिटाई। मर्द ऐं औरत वोट बराबरि, मर्द ऐं औरत वोट बराबरि, 4 शादियूं हिकु घोट बराबरि। जमहूरियत में खोट बराबरि, हिया सियासी चाल भिटाई, अॼु बि साॻिया हाल भिटाई, सदियूं गुज़रियूं साल भिटाई। अरॾा घुरिजे साफ़ सियासत, आख़िर में अरॾा घुरिजे साफ़ सियासत, हक़ ॾेई अरॾा घुरिजे साफ़ सियासत, हक़ ॾे सभिनी खे रियासत, उन खां वध का नाहे इबादत, क़ौम थे हम ख़्याल भिटाई, अॼु बि साॻिया हाल भिटाई, सदियूं गुज़रियूं साल भिटाई। महिरबानी। महिरबानी अरॾा उतरादी साहब। हाणे मां दरख़्वास्त कंदुसि असांजी अदी वीरू कोहली खे, जेका आसमा जहांगीर जी जदोजहद, जेका हारनि जे आज़ादी जी जदोजहद आहे, उनजो हिकिड़ो सिंबल आहे। अदी वीरू। हीउ जेको आसमा जहांगीर जी अॼु जेको वरसी आहे, इहो हिकिड़ो ॾुख जी ॻाल्हि थींदी पई आहे। जेको ग़रीब अवाम लाइ जाखोड़ंदल हुई ऐं ग़रीब अवाम जिते वॾेरनि जे क़ैदनि में हुया, उन्हनि लाइ करे इन हिकिड़ी पंहिंजी जेको जदोजहद कई आहे, त जेको ग़रीब जेको आज़ादु थी विया उहो अॼु ख़ुशहाल आहिनि। ऐं शकील पठान जेको हुयो, उन बि पंहिंजी जाखोड़ कई, आफ़ताब बि पंहिंजी जाखोड़ कई। असीं इन जे ॻाल्हियूं ॿुधी जा असीं पाण ॾुखनि में निकिरी हिननि वटि पहुता हुआसीं। जेको असीं हिननि जूं ॻाल्हियूं कंदा आहियूं त असांखे रोअणु अची वेंदो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहो आहे त जेको हींअर हिते कल्ह न टियों ॾींहुं अशरफ नूनारी जो वाइको थियो, उहो पिया तव्हां पाण सभु ॿुधो पिया त ग़रीबनि जो साथी हुयो। ऐं ॾुख जहिड़ी ॻाल्हि, किथे ॾिस त माण्हू खिलनि पिया, किथे ॾिसो त माण्हू रोअनि पिया। जस आहे इन आसमा जहांगीर खे, जेको ग़रीबनि जो सहारो ऐं ग़रीबनि जो साथ जेको ॾेई अॼु हिन दुनिया मां लाॾाणो करे वई आहे। ऐं इन जे करे मूंखे वधीक ॻाल्हाइणु कोन थी चाहियां, मूंखे ॾुख थो थिए। अदी वीरू कोलण पंहिंजे जज़्बात जो इज़हार कयो ऐं यकीनन आसमा जहांगीर हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत आहे जंहिंखे यादि करे जेके इंसान दोस्त माण्हू आहिनि उहे सदाईं हिकिड़े ॾुख में ऐं ग़म में, पर साॻे वक़्तु उन जी यादि हिकिड़ी जदोजहद जो ॾस ॾिए थी, हिकिड़ो विढ़ण जो बि ॾस ऐं गस ॾिए थी। हाणे मां गुज़ारिश कंदुसि असांजे पुराणे साथी ऐं जदोजहद में मशगूल रहंदड़ शख़्सियत ताज मरी साहब खे त सूरह मरी सोभ खे त दिलि जा वहम विसार, हण भाला विड़ भाकरी आॾी ढाल मढाल, मथां तेग दरार मार्त मदाल। मुंहिंजा साथियो, मुंहिंजूं भेणूं भाइर, सभिनी खे सलाम नमस्ते। ही हिकिड़ी जेका आहे सा आसमा जहांगीर जे
हवाले में ये जेको प्रोग्राम आहे उहो असांखे हिकिड़े तौर ते हिकिड़े जिदोजहद जो सॼो जेको आहे सो दर्श थो ॾिए। आसमा जहांगीर जे हवाले सां मां 2-4 शयूं आहिनि जिन ते ख़ासि तौर ते ज़िक्र करणु चाहींदुसि। आउं ख़ुदि हारी कारकुन आहियां। हिकिड़ो आहे जेका आहे सा उनजी जेका हारी हक़नि जे लाइ या जेका हारी जे लाइ पोजतनि लाइ जेका सवेर इमदाद ॻाल्हि कई त हारी उहे जेके ग़ुलामीअ जो शिकार हुआ, जबरी पोजे जो शिकार हुआ, उनजे आज पहले हुनजी जेका जिदोजहद आहे उहा जिदोजहद आहे। ऐं उन खां पोइ हिन जे जेका आहे सा पाकिस्तान जे पॉलिटिक्स में जेको किरदारु रहियो आहे उहो सदाईं जेका आहे सा इस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ु अवाम दोस्तीअ वारो, जमहूरियत दोस्तीअ वारो जेको किरदारु रहियो आहे उन ते आऊं थोरो जेका आहे सा मुख़्तसिर ॻाल्हाईंदुसि। जेकॾहिं असीं ॾिसूं त हिकु तारीख़ में सिंध में जेका आहे हारी तहरीक तमामु घणी सघारी तहरीक जेका हुई, उन जिदोजहद जे नतीजे में बटेई तहरीक बि थी। उन जिदोजहद जे नतीजे में वरी जेको थियो टेनेंसी एक्ट बि बहाल थियो। उन जिदोजहद जे नतीजे में जेका आहे सा हिते ही जेके जहिड़ा तहिड़ी ज़रई इस्लाहात जेका अयूब ख़ान जे दौर में थी या भुट्टे जे दौर में थी या वरी बेनज़ीर जे दौर में औरतुनि खे जेका ज़मीन मिली आहे, उन जिदोजहद जो जेको आहे समर आहे, उन जिदोजहद जो नतीजो आहे। पर उहा तहरीक तमामु घणी माठी थी वई हुई, एतिरे हद ताईं जो उन जो इहा सूरत हाल वञी बीठी हुई जो हारी जेके आहिनि से जिन जे लाइ असीं उन दौर में हुन जे जेका आहे सा बेदख़लीअ जे ख़िलाफ़ु विढ़ंदा हुआसीं, उहे वञी मजबूर थिया त उन्हनि खे उतां खां रगो लॾाए खणी अचनि। हू इन्हे ग़ुलामी ऐं उन पोज़ीशन में वञी बीठा जो हाणे उहो जेका आहे सा जेको हारी इन ते विढ़ंदो हो त टेनेंसी एक्ट तहत खेसि हक़ मिले, इन ते विढ़ंदो हो त मूंखे बेदख़ल न कयो वञे, उहो हारी हाणे इन ते मजबूर थियो वञे त ठीकु आहे मूंखे हिन मथां हिन ग़ुलामी मां रगो आजपो जेको आहे थो ॾियारियो। ऐं आसमा जहांगीर ऐं ह्यूमन राइट्स जो इहो किरदारु आहे त उन माठी थियल जिदोजहद वारे दौर में हुन उन जबरी पोरे जे ख़िलाफ़ु जेका आहे सा जाखोड़ कई, जिदोजहद कई ऐं दलेरी सां हिमत सां जेका आहे सा जिदोजहद कई आहे। इहो आसमा जहांगीर जो रोल आहे। ऐं इहो ई जेको आहे सो नतीजो आहे। आउं भायां थो त इहा जेका आहे सा अॼु बि सादा हाल भिटाई कोन्हे। इहो फ़र्क़ु ज़रूरु आहे, इहो फ़र्क़ु ज़रूरु आहे त कल्ह जेका आहे सा वञी जेकॾहिं का ख़बर लिकी चोर ख़बर पवंदी हुई त फलाणी जॻह ते जेका आहे सा जबरी पोरियो आहे ऐं उते दोस्त वेंदा हुआ, उते वञी जेका आहे सा वञी उन्हनि माण्हुनि खे छॾाराईंदा हुआ। ऐं उहो छॾाइण खां पोइ बि जेका आहे सा नतीजो इहो निकिरंदो हो जो उन्हनि जे घरनि उन्हनि जे ख़ानदाननि खे वरी अगवा करे खणी वेंदा हुआ वॾेरा। मनू भील वारो केस अव्हां जे अॻियां जेको आहे सो आहे त पर अॼु उहो हारी पाण अचे थो, हली त मूंसां हीअ ज़्यादती आहे, पंहिंजे आजपे जे लाइ निकिरी अचे थो। जेकॾहिं को दोस्त जेका आहे को मुफ़्त जो वकील नथो ॾिए त कंहिं वकीलनि वटि वञी पहुचे थो, पाण निकिरी अचे थो। यानी हिकिड़ो इहो फ़र्क़ु जेको आहे सो आहे। असीं रगो इन मायूसीअ वारी सूरत हाल में बि न रहूं त कुझु कोन्हे, तबाही थी वई, ख़तमु थी वियासीं, इहो कोन्हे। इहा जेका आहे सा हिकिड़ी तब्दीली आहे। ईअं ई जेका आहे सा जेकॾहिं ॾिसो त उहा साॻी इहो सही आहे त अॼु जेका आहे सा असांजे मुआशिरे में जेका ज़ुल्म ऐं ज़्यादती आहे सा आहे जेका आहे औरत सां जेका ग़ुलामीअ वारो हादसे ग़ुलामीअ वारो जेको आहे सो जेको रवैयो आहे सो मौजूदु आहे। पर अॼु जेका आहे सा अव्हां खे जेका आहे सा उन जिदोजहद कंदड़ जेके औरतूं मिलनि थियूं, असांखे उहे जेके आहिनि जिन बाक़ाइदे जेका आहे सो हुक्मराननि खे झुकायो हुजे, जिन जेका आहे सा अॼु जे दौर में रमशा जे जेकॾहिं वाक़ियो थिए थो त अवामी जिदोजहद जे नतीजे में ज़ुल्फ़कार गिरफ़्तार बि थिए थो। इहो फ़र्क़ु मौजूदु आहे। ऐं आउं भयां थो त इहो आसमा जहांगीर ऐं उन क़िस्म जे जेके साथियुनि जो किरदारु आहे जिन जिदोजहद खे उन जेका जिदोजहद माठी थी वई, जेका सफ़ा ईअं चओ त जेका आहे साह बि कान पई खणी सघे, उनखे ॿीहर मुनज़िम कयो।
हाणे मां दरख़्वास्त कंदुसि सनम चांडियो खे त पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। सभिनी दोस्तनि खे दरख़्वास्त आहे त मुख़्तसिर ॻाल्हाइनि, छो त काफ़ी दोस्त आहिनि, हिननि खे सभिनी खे थोरो थोरो ख़िराज तहसीन पेश करिणो आहे। उन हवाले सां सनम चांडियो। ना मुँह छुपा के जिए बैठे हैं, ना सर झुका कर जिए, सितमगरों के नज़र से नज़र मिला कर जिए। हम अगर कम जिए एक शब्द तो हैरत क्या, हम उनके साथ जिए जो मशालें जला कर जिए। आज हम सब यहाँ पर इकट्ठे हुए हैं एक ऐसी शख्सियत को खराज अकीदत पेश करने के लिए, जिसने आमरीत को ललकारा था, जिसने मुल्लाओं के फतवाओं को ललकारा था, जिसने जो मजलूमों की ढाल बनी थी वो थी आसमा जहांगीर। अगर उस टाइम पर हम देखते थे कि हर तरफ से अंधेरा छाया था और उस अंधेरे में हमें एक रोशनी दिखाई दी जिसकी आवाज़ चट्टानों को चीरते हुए निकली थी, वो थी आसमा जहांगीर। अगर हम जैसी लड़कियां रोडों पर खड़ी होकर अपने हक की, अपने सच की, अपने नज़रिए की, अपनी सोच की बात करती हैं तो उसके पीछे भी आसमा जहांगीर जैसी अजीब औरतें होती हैं जिसको हौसला पेश करती हैं। आसमा जहांगीर अपनी ज़ात तक महदूद नहीं थी, उसने इंसाफ के साथ लड़ी है। आज भी अगर हम अदालतों में देखते हैं तो उसकी आवाज़ हमें गूंजती हुई नज़र आती है, सुनाई देती है। उसने अपनी वकालत को पेशा नहीं समझा था, उसने अपनी वकालत को आर्ट समझ के उन ताकतवरों को ललकारा था और मजलूमों की ढाल बनी थी। आसमा जहांगीर ने मर्द और औरत के बीच में जो दीवार है उसको गिराने की बात की थी। हम ऐसी औरत को हमेशा उसके नज़रिए को, उसकी सोच को, उसकी ताकत को, उसके इंसाफ को आइंदा भी याद करेंगे और ऐसी अजीम औरतें बहुत कम सदियों में पैदा होती हैं। आओ हम सब मिलके उसके मिशन को आगे बढ़ाएं। थैंक यू, शुक्रिया। हाणे मां दरख़्वास्त कंदुसि वीर जी कोहली साहब खे हिकिड़ो हक़नि जे जदोजहद जे लाइ ऐं हिकिड़ी अज़्म इस्तक़लाल जेको आहे उन जो हिकिड़ो सिंबल आहे ऐं असांखे अहिड़े नौजवाननि ते फ़ख़्रु आहे। वीर जी कोहली। के माण्हू तारीख़ थियनि था हिन घायल धरती जे सीने जी, अहिड़ी गहरी चीख थियनि था जा हर कंहिंखे जाॻाए थी, जा दुनिया खे बदिलाए थी। ऐं सम्झां थो त आसमा जहांगीर उहा हिकिड़ी चीख हुई, उहा हिकिड़ी पुकार हुई, हिकिड़ी ललकार हुई जंहिं हज़ारे वकीलनि जे अंदरि, हज़ारे इंसाननि जे अंदरि, हज़ारे मज़लूम मर्दनि ऐं औरतनि जे अंदरि, समूरे इंसाननि जे अंदरि हिकिड़ो उत्साह पैदा कयो, हिकिड़ी हिमत पैदा कई, हिकिड़ी जुस्तजू पैदा कई। ऐं हुनजी जेका हिमत हुई, हुनजी जेका जुरत हुई, उहा हिकिड़ी नई तारीख़ रक़म करे वई। हुनजो हिकिड़ो जुमिलो सॼे पाकिस्तान जी तारीख़ जी अकासी थो करे। जॾहिं ओपन कोर्ट में चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान रिमार्क्स ॾींदे चवे थो त 18th अमेंडमेंट के बाद अब मिलिट्री पावर में नहीं आ सकती, तो पोयां खां आसमा जहांगीर एकदम सां चंपणी उथे थी ऐं चवे थी गई कब थी जो वापसि आएगी, नहीं आ सकती। त चवण जो मतिलबु इहो आहे त हुनजी हिकिड़ी जुरत, हुनजी जेका हिमत आहे उहा हमेशह यादि रखण वारी आहे। ऐं ईअं ई आहे जीअं कंहिं शाइर चयो आहे त हिकिड़ो माण्हू लख थिए थो जे हू सच चवे थो। सो अॼु असां उनखे ट्रिब्यूट सलाम पेश करण जे लाइ हिते पाण सभु गॾु थिया आहियूं ऐं सीनियर दोस्त आहिनि, उन्हनि समूरनि खां ॿुधंदासीं ऐं इन यकीन सां, इन अक़ीदत सां त उनजो जेको मिशन आहे पाण सभु गॾिजी हर तबिके जो, चाहे वकील हुजनि, चाहे हारी हुजनि, चाहे हर तबिके जा माण्हू जेके आहिनि, पाण सभिनी गॾिजी उन मिशन खे, उन जिदोजहद खे जारी रखंदासीं। महिरबानी। हाणे मां दरख़्वास्त कंदुसि असांजे हिकिड़े दोस्त ऐं साथी जेको आसमा जहांगीर खे जंहिं पंहिंजे डिपार्टमेंट इंटरनेशनल रिलेशंस में शाह लतीफ़ यूनिवर्सिटी में पहिरियों दफ़ो जॾहिं उहा आई त उन घुरायो साईं अब्दुल मजीद चांडियो साहब त अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार। महिरबानी इमदाद साहब। अॼु सतपेट जॾहिं हिते गॾिजाणी आहे आसमा जहांगीर जी वरसी ऐं हुनजी यादि में, त हुन सां जेका मुलाक़ात असांजी हुई हुन में इमदाद बि हुयो, लतीफ़ यूनिवर्सिटी जा शागिर्द बि हुया, इंतिज़ामिया, फैकल्टी, ऐं उन उते बहितरीनु हिकु जेका आहे असां ख़िताबु कयो फैकल्टी खे ऐं शागिर्दनि खे।
आसमा हिकु बहादुर औरत हुई, औरतुनि जे हक़नि, कॉन्स्टिट्यूशनल राइट्स, क़ौमुनि जे हक़नि, मतिलबु त ह्यूमन राइट्स सां वागुंरु सभई हक़ूक़ जेके बि आहिनि उहो उन्हनि जो हिकिड़ो सिंबल हुई पाकिस्तान में। ऐं हुनखे जेको अॼु असां गॾु थिया आहियूं ऐं हुनखे जेका ख़राब जी अक़ीदत पेश कयूं था, हू उन जो मुकमिल हिकिड़ी जेका आहे सा उन जे लहणे ऐं हिते जेकी बि ट्राइब्यूट असां पेश कयूं उहो हुन जे लाइ तमामु घटि आहे। तव्हांजी महिरबानी इमदाद साहिबु मूंखे टाइम ॾियण जी। महिरबानी चांडियो साहिबु। औरतुनि जी जदोजहद जे हवाले सां आसमा जहांगीर सां आवाज़ मिलाईंदड़ जिन शख़्सियतुनि जो सिंध में किरदारु आहे उन में ऐं जेका सिंधी ॿोली ऐं अदब में हिकिड़ो नुमाया हिकिड़ो मक़ाम रखनि थियूं, अदी अतिया दाऊद जेका हिकिड़ी वाज़े तौर ते पहिरीं मां चवंदुसि त हिकिड़ी फेमिनिस्ट राइटर आहे जंहिं औरतुनि जे हक़नि ते लिखियो आहे, उन खे गुज़ारिश कंदुसि दादी अचो। महिरबानी। आसमा जहांगीर सां असांजो काफ़ी पुराणो तालिक़ आहे ऐं उन जो उहा वुमेन एक्शन फोरम जी फाउंडर मेंबर आहे ऐं उन सां गॾु ह्यूमन राइट्स सां गॾु हुन हर प्लेटफॉर्म ते विढ़ियो ऐं मतिलबु जेतिरो हूअ इंसानी हक़नि जे हवाले सां हुनजो किरदारु रहियो ओतिरो ई औरतुनि जे हवाले सां। एसि ताईं जो असां केर बि कराचीअ में वेठे पंहिंजे नंढनि नंढनि मसइलनि ते बि हुन सां फ़ोन ते ॻाल्हाईंदासीं ऐं उहा असांजी जी मदद बि करे वठंदी हुई। आसमा पंहिंजी ज़ाती ज़िंदगीअ में बि ईअं नाहे त उहा हिकिड़ी रिआयत याफ़्ता क्लास सां तालिक़ रखंदी हुई ऐं हुनखे पंहिंजी ज़ाती जंगियूं न विढ़णियूं पियूं। हुनखे बि असां जॾहिं किथे महफ़िलुनि में या किथे गॾु हूंदा हुआसीं त ख़बर पवंदी त एतिरे वॾे नुमाया हैसियत जे बावजूद बि हूअ पंहिंजी ज़ाती ज़िंदगीअ में या पंहिंजी घर में हिकिड़ी बिल्कुलु जहिड़ी तरह सां बेनज़ीर बि जे लाइ बि हूंदो आहे त हूअ उन ज़ाती ज़िंदगीअ में बि जिदोजहद करे ऐं कंहिं बि औरत जे लाइ एतिरो आसान न हूंदो आहे इहो सॼो स्पेस वठणु। त जेतिरे हद ताईं हूअ क़ौम जे हवाले खां हूंदी ईअं ॿारनि जे हवाले खां उन जूं धीअरूं बि इहो चवंदियूं आहिनि त असांखे कॾहिं बि असांजी माउ जी एतिरी मसरूफ़ियत जे बावजूदु बि कॾहिं बि असां वटि को हिकिड़ो अहिड़ो वक़्तु न आयो, हिकिड़ो पल अहिड़ो कोन हो जॾहिं असांखे पंहिंजी माउ जी ज़रूरत हुजे ऐं असांजी माउ असां वटि न हुजे। उहो ई सॼो पूरे क़ौम जे हवाले खां हो त किथे कंहिं बि जिथे बि दिलि ॾुखियल हुजे ऐं उहो आसमा खे यादि करे उहो आसमा उन वटि न हुजे, ईअं बिल्कुलु बि न हो जहिड़े तरह सां सॼी कंदी हुई। ऐं इन खां सवाइ उहा हिकिड़े माण्हूअ खे ज़ाती तौर ते बि ईअं सुञाणंदी बि हुई ऐं इहो असां वटि हिकिड़ी ज़ुल्फ़कार भुट्टे जी बि हिकिड़े इहा ख़ूबी हुई त उहो माण्हुनि खे नालनि सां बि यादि रखंदो, इन तरह सां आसमा जी बि इहा ख़ूबी हुई त उहा जेतिरनि माण्हुनि सां जेतिरनि माइनि सां मिलंदी हुई उनखे उन्हनि जे नालनि सां ऐं उन्हनि जी जेका ख़ासि उन माण्हूअ जी पंहिंजी ज़ाती ख़ासियत आहे उन सां उनखे यादि रखंदी, उन सां ॻाल्हाईंदी, भले सालनि खां पोइ बि मिले त हूअ उन जे बारे में पुछंदी ऐं उन्हनि सां उन हवाले सां ॻाल्हाईंदी हुई। मूंखे काफ़ी अर्सो पहिरें जॾहिं ज़िया जे दौर में हुन ॿिनि डिक्टेटर सां टकर खाधो, उन में ज़िया बि हो, मुशरफ बि हो ऐं हूअ डिक्टेटर्स जी नापसंदीदा तरीन शख़्सियत हुई ऐं जहिड़े तरह सां उहा हिकिड़ी इंसानी हमदर्दी रखंदड़ माण्हुनि जी पसंदीदा शख़्सियत हुई त हुन जो ज़िंदगी सॼी तय थियल जेका हुन जी मुताबिक़ हुई उहा हुन पंहिंजी सॼी ज़िंदगी उन तरह सां गुज़ारी। हुनखे ठीकु तरह सां ख़बर हुई त हुनखे छा करिणो आहे, कीअं रहणो आहे ऐं हुनखे कहिड़नि ताक़तुनि सां ऐं कीअं मुक़ाबिलो करिणो आहे। त उनजो हिकिड़ो पल ज़िंदगीअ जो इहो जेको हूअ पंहिंजे मर्ज़ीअ सां जीए पई ऐं पंहिंजी मर्ज़ी सां हिकिड़ो पल हुन ज़िंदगीअ खे ईअं ई जियो ऐं ईअं ई हुन जी ख़तमु थियो। हुनखे मौत जो बि बिल्कुलु ख़ौफ़ कोन हो। उहो ॿुधाए पई त हुनजी भेण या हुनजी फैमिली मेंबर ॿुधाइनि पिया त हुनखे इन ॻाल्हि जी का परवाह कोन्हे। जॾहिं हू अस्पताल में वञे पई त हुनखे इन जो न हो त मां मरी वेंदसि छा थींदसि, उहा सिर्फ़ु पंहिंजी हुन ज़िंदगीअ में जीअंदी ऐं इहो ई हो त पोइ मरण खां पोइ बि मरी न सघे। महिरबानी। महिरबानी अदी अतिया। साईं मुश्ताक मीराणी साहिबु असांजी सिंध जो हिकिड़ो अहम किरदारु आहे जंहिं उस्ताद सां गॾोगॾु हुजण सां गॾोगॾु जिते पंहिंजो तइलीमी किरदारु अदा कयो उते हुन इहे जेका असांजी क़ौमी जमहूरी जदोजहद आहे उन सां हमेशह पाण खे वाबस्ता रखियो।
साईं खे दरख़्वास्त आहे त अचनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। आसमा जहांगीर जे लाइ ॻाल्हाइण लाइ तमामु घणो वक़्तु घुरिजे, पर वक़्तु थोरो आहे। 2-3 मां इवेंट्स तव्हांखे ॿुधाईंदुमि जे ख़बर पवे त आसमा जहांगीर जी बुनियादु किथां थियो। पहिरियों ॻाल्हि त जॾहिं उन्हनि जे वालिद साहिबु मलिक ग़ुलाम जीलानी खे यहया गिरफ़्तार कयो त उनजी नज़रबंदी जे ख़िलाफ़ु ऐं मार्शला खे उन जेको चैलेंज कयो, पोइ सुप्रीम कोर्ट वाक़ई यहया खे जेको आहे सो यूज़रपर जो जेको आहे सो डेज़िग्नेशन कयो। पहिरियों उनजी शुरूआति उते थी। सेकेंड जेको पर्सनल मूंखे तजुर्बो थियो जॾहिं एथनिक क्लैश थिया त 2 ॾींहं हैदराबाद में हुई। उते साईं यूसुफ लगारी, शफ़ीक मूसवी ऐं ॿिया दोस्त हुन सां गॾु मां बि हुयुमि। पोइ 2 ॾींहंनि में ऐं मुख़्तलिफ़ धुरनि सां हुन ॻाल्हायो, फील्ड ते वई, औरतुनि सां ॻाल्हायो, जेको कुझु थियो उहो हाणे सिंध जी हिकिड़ी तारीख़ आहे। पर हुन जेका रिपोर्ट ॾिनी उहा कंप्लीटली न्यूट्रली बायस्ड हुई। एतिरे क़दुरु जो जॾहिं मुलाक़ात थी त हुन में क्लियर चई जेकॾहिं सिंध आज़ादु थियण थी चाहे त मां हुनखे सपोर्ट कंदुमि, छाकाणि सिंधियुनि जो हिकिड़ो राइट आहे, राइट ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन। उन खां पोइ जॾहिं एथनिक क्लैशिस वधिया सिंध में त लाहौर में 2 ॾींहंनि जी तमामु हाई लेवल जी कॉन्फ्रेंस कराई, जंहिंमें सॼे पाकिस्तान जा माण्हू हुया ऐं उते बि हुया त भई सिंध में या पाकिस्तान में नेशनलिटीज़ जो जेको इशू आहे उनखे कीअं ख़तमु करिजे। ऐं पाण इंटरनेशनल लेवल ते जिते बि कन्फ्लिक्ट्स हूंदा हुया उते मशीन में हूंदी, श्रीलंका जे हवाले सां थियो, अफ्रीका जे हवाले सां, ऐं इंटरनेशनल कम्यूनिटीअ में तमामु घणी हुनजी इज़त हुई। आख़िर में इहो चवंदो त हू दिलेर हुई ऐं हुनखे मौत खे शिकस्त ॾिनी हुई, जीअरी मौत खे शिकस्त ॾिनी हुई। ऐं इशूज़ हर इशूज़ ते पोइ ते न हटंदी ऐं हर माण्हूअ खे या इंस्टीट्यूशन खे हुन चैलेंज कयो। मां आख़िर में सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु थो कयां त हिकिड़ो मिंट उथी जेको आहे सो हुनखे असां ट्रिब्यूट पेश कयूं, जेकॾहिं ख़ामोशी हिकिड़ो मिंट। हाणे HRCP सां वाबस्ता असांजे हिकिड़े साथी भगवान दास एडवोकेट खे गुज़ारिश आहे त अचनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। महिरबानी इमदाद साहब, सभिनी खे सलाम अलैकुम। आसमा जहांगीर ते ॻाल्हाइजे त तमामु घणो आहे, जो त असांजो जेको बचपन हुयो उहो आसमा जहांगीर सां गुज़रियो, जेके हारनि वारो दौरु रहियो, जो खिपरो खां वठी जेके स्ट्रगल रहियूं, हैदराबाद खां खिपरो खां मिठी ताईं, उमरकोट ताईं असीं हुन सां गॾु रहियासीं। अॼु हुनखे ख़राज तहसीन पेश कयूं था असीं। ऐं असां हुते हिकिड़ी क़ौमी लीडर हुई, पर असां अक़लियतनि लाइ जेको हुन कयो हुयो शायदि उहा अॼु ॾींहं ताईं केरु न आहे करे सघियो। हुन जेको अक़लियती बिरादरी में हिकु दबियल रूह फूकियो, उन सां अॼु उहे माण्हू जेके हारी हिते वेठा आहिनि, जेके औरतूं असांजूं वेठियूं आहिनि, अॼु इहे पाण ॻाल्हाए सघनि थियूं। ऐं इन्हनि में इहो ॻाल्हाइण, इन्हनि में इहो जेको शऊर पैदा कयो आहे, इहो आसमा जहांगीर कयो आहे। मूंखे यादि थो अचे जॾहिं सुप्रीम कोर्ट में अमीर हानी मुस्लिम साहिब जी कोर्ट हुजे ऐं हुते जॾहिं आर्ग्यूमेंट कई ऐं इहा वाहिद लीडर हुई जंहिं अमीर हानी मुस्लिम को चई तो मुझे आप पे एतमाद नहीं है, मुझे अलग बेंच चाहिए, मैं आपके सामने केस चलाना नहीं चाहती। तो ये तमामु घटि माण्हू हूंदा आहिनि जेके ईअं सुप्रीम कोर्ट में पंहिंजे अंदाज़ सां ऐं पंहिंजे बोल्डनेस सां जेके ॻाल्हाईंदा हुया। अॼु असां हुनखे ख़राज तहसीन पेश था कयूं ऐं ॾुखु जेको असांखे थियो पहुतो मोहतरमा बेनज़ीर जी शहादत खां पोइ, शायदि उहो असांखे ॿियो जेको ॾुखु पहुतो आसमा जहांगीर जी शहादत पहुतो। त सभिनी दोस्तनि जी महिरबानी भगवान दास साहब। हाणे मां दरख़्वास्त कंदुसि असांजे हिकिड़े अहिड़े साथी खे जेको कोयटा सां तालुक़ थो रखे ऐं हिकिड़ी पुराणी तरक़ी पसंद तहरीक जी हिकिड़े ख़ानदान सां हुनजो वास्तो आहे, मलक इनायत कांसी साहब एडवोकेट खे मां दरख़्वास्त कंदुसि असांखे अचे पंहिंजे ख़्यालनि खां आसमा जे बारे में वाक़ुफ़ु करे। आसमा जहांगीर साहिबा के ख़ानदान का, उसका इस मुल्क के जुडिशरी पे आवाम के लिए, बुनियादी हकूक़ के लिए एक बेइंतहा, एक न ख़त्म होने वाला उनका एक जद्दोजहद का एक रिकॉर्ड है। लेकिन 70 साल में इस मुल्क में
جو کچھ ہو رہا ہے ایوب خان کے ماشاء اللہ کی شکل میں، یحییٰ خان کے ماشاء اللہ کی شکل میں، مشرف کے ماشاء اللہ کی شکل میں، وہ ایک آج اس کا رزلٹ یہ نکلا ہے کہ ایک ایسا فاسسٹ گورنمنٹ حکومت اس ملک پہ جو نہ حاریوں کو راستہ دیتا ہے، نہ اسٹوڈنٹ کو راستہ دیتا ہے، نہ وکیلوں کو راستہ دیتا ہے، نہ ججوں کو راستہ دیتا ہے، نہ ایون پنجاب کے سرمایہ داروں کو راستہ دیتا ہے. ایک ایسا فاسسٹ حکومت، میں کل لطیف آباد سے گزر رہا تھا تو ایک میرے دوست نے مجھے کہا یہاں ایک پنور صاحب کی زمین ہے، 150 ایکڑ زمین ہے، جو سپریم کورٹ نے بھی اس پنور صاحب کے حق میں فیصلہ دیا ہے، لیکن ہمارے فوجی اس کو نہیں چھوڑ رہے کہ جی اس میں صرف 15 ایکڑ زمین، یہاں حیدرآباد کی میں بات کر رہا ہوں. تو اسی طریقے سے جب آپ کراچی میں صدر سے روانہ ہوتے ہیں بیمن گوٹ تک، اس سائٹ پہ بھی فوجی، اس سائٹ پہ بھی فوجی. یہ جو ہمارے بلوچستان کا ساحل ہے کراچی سے لے کے گوادر تک، اس پہ یہ جو قبضے ہو رہے ہیں، ویسے یہ جو ہمارے پنجاب کا جو وہ حصہ ہے جو غریب لوگوں کے زمینیں ہیں، وہاں پہ جو قبضہ کر رہے ہیں، ایک نیا طبقہ ریٹائر فوجیوں کے شکل میں ایک ایسا فاشسٹ طبقہ اس ملک پہ قابض ہو چکا ہے، جہاں پہ نہ سندھ کے وڈیرے کے حقوق محفوظ ہے، نہ سپریم کورٹ. یعنی آپ یقین کریں، پرسوں میں ایک کیس تھا میرا ہائی کورٹ میں، ایک پنور صاحب ہائی کورٹ کے جج ہے کراچی میں، اور اس کے سامنے یعنی وہ ہائی کورٹ کا جج ہے لیکن اپنے ایک رشتہ دار کا 150 ایکڑ زمین لطیف آباد جیسے شہر کے سینٹر میں نہیں چھوڑا سکتا ہے. تو اس کا مطلب یہ ہے کہ تمام جو اس ملک میں جو طبقات ہیں، ججوں سے لے کر وکیلوں تک، وکیلوں سے لے کر وڈیروں تک، وڈیروں سے لے کر انڈسٹریوں تک، سب کو فوجی جنتا نے اپنے قبضے میں لیا ہے. تو اس وقت اس فاشسٹ حکومت سے، اس فوجی جنتا سے پاکستانی عوام بشمول پنجاب، نواز شریف بھی آج اس نتیجے پہ پہنچا ہے کہ ان کی موجودگی میں میرے کارخانے نہیں چل سکتے. سندھ کا وڈیرا بھی اس نتیجے پہ پہنچا ہے کہ اس موجودہ جو سٹیٹس کو پوزیشن ہے جو فوجی اس ملک پہ چھائے ہوئے ہیں، اس میں میرا کوئی میرا بات نہ مانتے ہیں، نہ مجھے راستہ دیتے ہیں، نہ مجھے. اسی طریقے سے بلوچستان کے سرداروں کو تو وہاں تک وہ یعنی 700 کلومیٹر زمین پہ بلوچستان کا یہ جو ساحل سمندر ہے، ادھر نیوی قبضہ کر رہا ہے، ادھر ایئر فورس قبضہ کر رہا ہے. اب مسئلہ یہ ہے کہ سارے قوم پہ یہ جو فاشسٹ حکومت ہے، یہ باقی تو ایسے وہ کچھ پریویلیجز کے لیے گاڑی لیا، جھنڈا لیا، عمران خان یہ سارے اس کے پیچھے جو فورس ہے اس کے خلاف آسما جہانگیر جیسے لوگوں کی ضرورت ہے، اور انہوں نے بہت جدوجہد کی. میں ان کو سرخ سلام پیش کرتا ہوں اور دوستوں سے خواہش رکھتا ہوں کہ اس وقت اس ملک میں سب سے بڑا مسئلہ یہ ہے کہ ان فوجیوں سے، یعنی آپ لوگ یقین کریں، جب کوئٹہ میں 60 وکیلوں کو دھماکے سے اڑایا، ایک پیغام تھا وکیلوں کو، یہاں بہت سارے وکیل بیٹھے ہیں، ان کو پیغام تھا کہ نہ آپ نے انسانی حقوق کی بات کرنا ہے، نہ اپنے خواتین کی بات کرنا ہے، نہ آپ اپنے آریوں کی بات کرنا ہے، نہ آپ نے بالکل جو ہماری جو سوچ ہے جی کیوں کی اسی کے تابع رہنا ہے. ہمارے جج بھی ان کے تابع ہیں، ہمارے وکلا بھی ان کے تابع ہیں، ہمارے جو تھوڑے بہت وڈیرے اور کارخانہ دار اور سردار لوگ، وہ سارے ان کے اس میں پیرول پہ کام کرتے ہیں، کوئی آزاد نہیں ہے. تو اگر صحیح معنوں میں ہم آزادی لینا چاہتے ہیں، یہ وکیلوں کے واقعے کے بعد میں نے سوچا کہ کون سا پاکستان میں ایسا اخبار ہے، ایسا رسالہ ہے جس پہ جو تھوڑا بہت سچ لکھتا ہے. تو ڈان اخبار کو میں نے سلیکٹ کیا. یعنی ڈان اخبار کا صرف 7 سال کا میں نے، جن پہ باقاعدہ جیسے یہ بے نظیر محترمہ کا واقعہ ہوا ہے، جیسے نواب بگٹی کا واقعہ ہوا ہے، یعنی صرف 7 سال کا 2003 سے لے کر 2010 تک جو میں نے وہ ادارے نکالے، جب میں نے اکٹھے کیے، یعنی اس سے
एक कम से कम 400-500 का सफ़े का एक किताब बनता है जिस पर डॉन अखबार ने बाकायदा अदारे लिखे। हमारा मुसीबत ये एक वाक़या होता है हम वो भूल जाते हैं दूसरे वाक़े के अंदर, जब दूसरा होता है तीसरा भूल जाते हैं। इतने वाक़यात इस 7 साल में जो पाकिस्तान में हुए पूरी दुनिया में नहीं हुए। हम लोग जहाँ पे ज़िंदगी गुजार रहे हैं ऐसे लोगों का सख्त ज़रूरत है। मैं असमा साहिबा को और डॉक्टर साहब को मुबारकबाद देता हूँ और ऐसे लोगों की ज़रूरत है और अपने सही दुश्मन को हमें पहचानना चाहिए, वरना टाइम ज़ाया करने के लिए मेरे ख्याल से ना उनके पास टाइम है ना आपके पास टाइम। सब मलक इनायत कांसी साहब ने एक नए जाविये की तरफ इशारा किया और ये एक ऐसी तल्ख हकीकत है जिससे हम इनकार नहीं कर सकते कि इस मुल्क में जो पॉलिटिकल सिस्टम है वो पूरी तरह से आज़ाद नहीं हुआ। अब मैं हाणे मां दरख़्वास्त कंदुसि असांजे हिकिड़े राइटर ऐं डेवलपमेंट सेक्टर में हिकिड़ो नालो हिकिड़ी शख़्सियत साईं ज़फ़र जुणेजे साहब खे त अचनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। साईं ज़फ़र जुणेजो साहब जेको आहे सो सिंध जी हारी तहरीक ते PhD करे रहियो आहे, इन लाइ बि ताड़ियूं वॼायो तव्हां। आसमा जहांगीर साहबा सां अण सिधी तरह तारीफ़ व्यू पॉइंट के ज़रिए थियो ऐं उन खां पोइ ॿियो तारीफ़ जॾहिं ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान ठही पे त उन में नौकरियुनि जा इश्तिहार आया हुआ। हिकिड़ी नौकरी हुई डॉक्यूमेंटेशन ऑफिसर, उन में असांजे हिकु दोस्त बि अप्लाई कयो ऐं उन जो जवाब बि उनखे मिलियो। उन खां पोइ ॿियो इंटरेक्शन जेको ज़ाती तरह मूंखे जेका ॻाल्हि पसंदि आई उहा इहा आई त हर साल मैग्सेसी अवार्ड मिलंदो आहे फिलिपाइंस में जेके माण्हू पंहिंजनि शोबनि में वॾो कमु कंदा आहिनि। हिन वक़्त ताईं पाकिस्तान में ॿियनि काफ़ी माण्हुनि सां गॾु अब्दुल सत्तार ईदी, आसमा जहांगीर, डॉक्टर अख्तर हमीद ख़ान, तस्नीम सिद्दीकी ऐं ॿिया कुझु माण्हू आहिनि जेके मिली चुको आहे। उहे हर साल उन तक़रीरुनि जो किताबु शाया कंदा आहिनि ऐं उन किताब जो उनवान जेको आहे सो मुस्तक़िल आहे। उन जो उनवान आहे माय वर्क माय टीचर, मुंहिंजो कमु मुंहिंजो उस्तादु आहे ऐं मूं पंहिंजे कम खां छा सिखियो आहे। हाणे हिकिड़ी दिलचस्प ॻाल्हि इहा आहे ऐं उहो गुज़श्ता 30 सालनि खां मैग्सेसी अवार्ड जूं स्पीचिस मां पाबंदीअ सां ॾिसंदो आहियां, मॉनिटर कंदो आहियां, उनजो रिकॉर्ड रखंदो आहियां, छो त उन अवार्ड जी साउथ एशिया में वॾी मञता आहे। उहो जेको वक़्तु हो जॾहिं आसमा जहांगीर खे उहो अवार्ड मिली रहियो, अनाउंस थी चुको हो त उहो मुशरफ जो ज़मानो हो। त मुंहिंजे लाइ इहा तजसुस जी ॻाल्हि हुई त आसमा जहांगीर जेका ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान जी अॻुवाण आहे ऐं मुशरफ जो ज़मानो आहे ऐं उहा तक़रीर कहिड़ी थी करे उते, उन जी तक़रीर उहा शाया थी हिते। उन तक़रीर खे मूं सिंधीअ में बि तर्जुमो कयो, पोइ किताबी शिकिल में बि आई। आसमा जहांगीर जी हिकिड़ी त हुन ह्यूमन राइट्स कमीशन जो कॉन्टेक्ट ॿुधायो त कीअं ठही, पर जेका अहम ॻाल्हि हुई उन जॾहिं तमामु घणा क़ौम परस्त सेक्युलर मॉडरेट इस्लाम जी ॻाल्हि करे रहिया हुआ, आसमा जहांगीर उन टर्म खे न रुगो एक्सपोज कयो पर उनजी मुखालफ़त कई। चई मां पंहिंजे सेक्युलर, मां पंहिंजे प्रोग्रेसिव ऐं मिडिल क्लास खां पुछण थी चाहियां, उहा तक़रीर आहे उनजी त जॾहिं मॉडरेट इस्लाम जी मुस्तनद वसफ़ लाइ वेंदासीं त उन जी तस्दीक केरु कंदो, त उन जो पाण ई जवाबु ॾिनई त उन जी वसफ़ जी तस्दीक वरी बि मुला जो अदारो कंदो। तंहिंजे करे ॿिए तरीक़े सां वरी बि तव्हां मुलायत खे सपोर्ट करे रहिया आहियो। तंहिंजे करे आम ज़िंदगीअ में मज़हब जो को मामिलो कोन्हे,
मॉडरेट हुजे या नॉन मॉडरेट हुजे, कंजर्वेटिव हुजे या रिजिड हुजे, पोइ कहिड़ो मज़हब हुजे, आम ज़िंदगी जे वहिंवार में हुन सां को तालुक़ु कोन्हे। उन खां पोइ हीउ आख़िरी वाक़ियो आहे जेको मां तव्हां ॿुधायां थो। लाहौर में मुंहिंजी ऐं मुंहिंजे हिकिड़े पंजाबी दोस्त जी गॾियल मुलाक़ात थी। उन में असां 2 सुवाल लिखिया, 2 सुवाल कयासीं आसमा जहांगीर सां। हिकिड़ो सुवाल पहिरियों मां पंहिंजे हुन दोस्त जो ॿुधायां थो। उन चयो त बरे सगीर खे सूफ़ीज़म ॻंढे सघे थो, त ब्लंटली हुन चए सूफ़ीज़म जी पॉलिटिकल इम्प्लीकेशन छा हूंदी? त हुन फौरन चयो नॉन वायलेंस। चई त इहा त टैगो असांजे टाल्स्टॉय ऐं गांधीअन अप्रोच आहे। हू ख़ामोश थी वियो। ऐं इहो सुवालु हिन वक़्तु वैलिड आहे त सूफ़ीज़म जी पॉलिटिकल इम्प्लीमेंटेशन छा थींदी? ॿियो हुनखे चई त तूं सूफ़ी कलेक्टिवली छो थो ॻाल्हाईं? तूं कंहिं बि सूफ़ी दरगाह जा नाला खण, मां तव्हांखे उन्हनि खे इम्पीरियलिज़म सां लिंक ॿुधाईंदुसि। ऐं ॿियो आख़िरी सुवालु मूं पुछियो त भला किन क़ौमुनि जा मसइला पाकिस्तान जे आइन खां मथां हुजनि त पोइ उन्हनि जा नेशनल राइट्स सिक्योर तव्हांजी कमीशन कीअं कंदी? जेको हुन जवाबु ॾिनो उहो ॾाढो ॾुखियो जवाबु। उन चयो तव्हां आइन खे तब्दील कयो। ॿियो चई त मुंहिंजी उमेदु आहे त हिकु न हिकु ॾींहुं पाकिस्तान ह्यूमन राइट्स कमीशन खे मेच्योर थियणो पवंदो, इंडिविजुअल राइट्स खां क़ौमी हक़नि ॾे वञणो पवंदो, न त इहा वॾो डपु आहे त रवायती NGO थी वेंदी। महिरबानी। हाणे मां दरख़्वास्त कंदुसि असांजे काउंसिल मेंबर अमजद पलीजो साहब एडवोकेट खे त अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो मुख़्तसिर इज़हार कनि। के माण्हू तारीख़ थियनि था, के माण्हू तारीख़ थियनि था हिन घायल धरती जे सीने जी, अहिड़ी गहरी चीख थियनि था जा हर कंहिंखे जाॻाए थी ऐं दुनिया खे बदिलाए थी। ऐं सभ खां पहिरीं ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान हैदराबाद टास्क फोर्स खे मुबारकबाद पेश कंदुसि, जिन पंहिंजे हड़ा वड़ा करे ही ज़बरदस्त प्रोग्राम मैनेज करे दोस्तनि हिते गॾु कयो ऐं उन सां गॾोगॾु पिंडाल में वेठल जेके मुंहिंजा मोज़िज़ महिमान दोस्तो भाइरो, पाण हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत ते ॻाल्हायूं पिया। साईं इमदाद चयो आहे टाइम थोरो आहे, ऐं वाक़ई टाइम थोरो आहे, पर इन शख़्सियत ते ॻाल्हाइजे त कलाकनि जा कलाक ॻाल्हाए सघिजे थो। हिन शख़्सियत खे जेकर डिफाइन कजे, जेकर ॻाल्हाइजे त कीअं ॻाल्हाइजे? उन जा घणा पासा आहिनि। उहे पासा जॾहिं पाण डिस्क्राइब कंदासीं, जॾहिं उन ते ॻाल्हाईंदासीं त उहो औरतुनि जो पासो हुजे, उहो जमहूरियत जी बहाली जो पासो हुजे, उहो मार्शल लॉ जे ख़िलाफ़ु जंग हुजे, सुठी वकील हुजे, ऐं उन सां गॾोगॾु ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान जो वजूद जेको 1986 में हिन विधो हुजे। यूरोप में हिकिड़ा 2 वॾा बानी हुआ, बुकेशो एंड पेट्रियार्च। ऐं सम्झा थो त समाज उहो हूंदो आहे जिथे अहिड़ी ॻाल्हि हुजे जिते ॻाल्हाइणु मन हुजे, खिलणु मन हुजे, ऐं उते लिखणु ऐं कुझु करे ॾेखारणु उहा वॾी ॻाल्हि हूंदी आहे। तंहिंजे करे जंहिं सिस्टम में पाण रहूं पिया, जीअं साईं मुश्ताक ॻाल्हि कई मिराणी साहब, त उन पंहिंजे दौर में पंहिंजे पीउ जो केस विढ़ियो। उन टाइम ते उहा हाई कोर्ट जी इनरोल्ड वकील कोन हुई, पर उन परमिशन वठी पंहिंजो पीउ जो केस विढ़ियो ऐं विढ़ियो कोन। उहा जजमेंट आई, उन जस्टिस चयो त ही फलाणो जेको जनरल आहे याया खान उहो गासिब आहे। त जॾहिं स्टेटस को खे चैलेंज कबो आहे तॾहिं इहो कोन ॾिसबो आहे त अॻियां माण्हू कहिड़ो आहे, अॻियां भला कहिड़ी आहे। जॾहिं तव्हां सम्झो था त आउं सही आहियां, साबित क़दमी हुजे,
मुस्तक़िल मिज़ाजी हुजे त आउं सम्झां थो त आसमा जहांगीर साबित क़दमी ऐं मुस्तक़िल मिज़ाजी जो नालो आहे। इलाही माण्हू हूंदा आहिनि जेके लालच में उहिदनि में वराइजी वेंदा आहिनि, पैसा मिलंदा आहिनि, पर इहा आउं सम्झां थो त हिकिड़ी वॾी शख़्सियत हुई जंहिं कॾहिं बि उहिदनि जी लालच कोन कई, उहिदा कोन वरिता। हुन जे नाले इहा वॾी ॻाल्हि हुई त माण्हू उत्तम आहिनि, इंसानियत उत्तम आहे। हिन सिर्फ़ु कंहिं हिकिड़े इंसान जी ॻाल्हि न कई, हिकिड़े तबिके जी ॻाल्हि न कई, हिन इंसानियत जी ॻाल्हि कई। तंहिंजे करे जॾहिं उहा गुज़ारे वई, शहीद थी वई, त अॼु दुनिया जा माण्हुनि उन्हनि खे यादि कयो। छो यादि कयो? हिन पाकिस्तान में वेही करे जदोजहद कई, हिन पाकिस्तान में कमु कयो, पर इंसान ज़ात जे हवाले सां जेके बुनियादी तौर ते ह्यूमन राइट्स, यूनिवर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्यूमन राइट्स, इंसानी हक़नि जा मामला आहिनि, उन्हनि ते हिन तमामु हिकिड़ो वॾो लिखियो बि सही आहे, ॻाल्हायो बि सही आहे। ऐं सम्झां थो टाइम घटि आहे, हिन ते तमामु ॻाल्हाए सघिजे थो, पर छा पाण अॼु जे दौर जे हवाले सां इहा ॻाल्हि मुनासिबु न आहे त पाण आसमा जहांगीर जहिड़ा थियूं? इहा न आहे त पाण स्टेटस को खे चैलेंज करियूं? ईअं न आहे त पाण चई ॾियूं त बाबा हीउ माण्हू ग़लति आहे? के बि मुक़दस माण्हू न आहिनि, अक्रॉस दी अकाउंटेबिलिटी थियणु घुरिजे। तंहिंजे करे मूंखे यादि आहे, हिकिड़ो वाक़ियो मूंखे यादि थो अचे। असीं इस्लामाबाद हुआसीं त वेठा हुआसीं, त उते सभु वेठा हुआ, सॼी इस्लामाबाद जी क्रीम वेठी हुई, शेख रशीद वेठो, ॿिया वेठा हुआ, शायदि साईं बदर साहब बि हो, ऐं उन ॻाल्हि कई, ॿिया PTI जा, पंहिंजो नून लीग जा ॿिया सभु अॻुवान हुआ। आसमा चयो त तव्हां इन ॻाल्हि खे छॾियो त अॼु जी सूरत हाल छा आहे? तव्हां तारीख़ में हलिया था वञो, हीअं थियो हीअं थियो, अॼु ॾिसो त करंटली सूरत हाल कहिड़ी आहे पाकिस्तान जी, उन ते तव्हां ॻाल्हायो, उन ते सोचियो, उन ते अमलनि तौर ते कुझु करे ॾेखारियो। हींअर सिर्फ़ु ॻाल्हाइण जो दौरु न आहे, हींअर अमल करण जो दौरु आहे, हीअं कुझु करण जो दौरु आहे। तंहिंजे करे अचो त पाण आसमा जहांगीर थियूं, उन्हनि जे कमनि खे सारायूं, उन्हनि जी जदोजहद खे पाण सम्झूं त अमलनि तौर ते जेकर कुझु करे सघिया आहियूं त उन लाइ पाण करियूं। पाण जेके हक़ीर माण्हू आहिनि, जेके एग्रीड माण्हू आहिनि, उन लाइ पाण कुझु करियूं। जीअं कंहिं शाइर चयो आहे त पहुंच कर अश्क अपनी आंखों से मुस्कुराओ तो कोई बात बने, सर झुकाने से कुछ नहीं होता, सर उठाओ तो कोई बात बने, जिंदगी भीख में नहीं मिलती, जिंदगी बढ़कर छीनी जाती है, अपना हक संगे दिल जमाने से छीन पाओ तो कोई बात बने। ये रंग और नस्ल, ज़ात और मज़हब जो भी हैं आदमी से कमतर है, ये रंग और नस्ल, ज़ात और मज़हब जो भी हैं आदमी से कमतर है, इस हकीकत को तुम भी मेरी तरह मान जाओ तो कोई बात बने। बड़ी मेहरबानी। हाणे इन्ही मुख़्तसिर ख़िताबनि जो दौर हले पियो थो। मां दरख़्वास्त कंदुसि महेश कुमार साहब खे, एडिटर सिंध अख़बार, जेको असां HRCP हुजे, ॿी का बि तंज़ीम हुजे, औरतुनि जी जदोजहद हुजे, सदाईं उनखे उन में भरपूर शिरकत कंदो आहे, ऐं पंहिंजी अख़बार जेका आहे उन में कवरेज ॾींदो रहंदो आहे। महेश कुमार। महिरबानी। जारी आहे, जारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी, संगीननि जे साए में, गोलियुनि जे वसकारे में, जंग असांजी जारी रहंदी। आसमा जे हवाले सां, आसमा खे ट्रिब्यूट ॾियण जे लाइ प्रोग्राम आहे, पर मुल्की पोज़ीशन जे हवाले सां साईं कोटिया खां आयल कांसी साहब जेका हिते ॻाल्हि करे वियो आहे, मां हुन सां 100% मुतफ़िक़ आहियां। राति वेठा हुआसीं साईं सिंध जे इनकलाबी शाइर आकाश अंसारी सां, त हुन आसमा ते ज़िक्र हलियो पए। हुन चयो त हिन फरसूदा समाज में आसमा एॾी बहादुर हुई त लतीफ़ जे लफ़्ज़नि में लूणी भर लपाट हुई। हीउ जेको समाज आहे, मर्दाणो समाज, हुन में हीअ बहादुरी सां कीअं जेको आहे त मुक़ाबिलो कयो, हर इशू ते, आरनि जे इशू ते, वकीलनि जे इशू ते, सहाफ़ियुनि जे इशू ते, इज़हार जी आज़ादी हुजे, कंहिं और ख़ासि करे औरतुनि जे इशू ते, किथे बि मुल्क में जेका जमहूरियत जे हवाले सां
इंटरनेशनली पाड़ेसरी मुल्कनि में अमुन जे हवाले सां इंडिया सां दोस्ती जे हवाले सां उन्हनि जेको सदाई माना पंहिंजे जदोजहद में रही। जॾहिं आसमा जो इहा ॻाल्हि थिए थी त मां आसमा खे ख़राजी तहसीन पेश कयां थो, पर हुन सां गॾु हिते हीअ ॻाल्हि करणु ज़रूरी, ॿ टे ॻाल्हियूं जीअं ज़फ़र जोण जो जेके हुन सां मुलाक़ातूं आहिनि उन्हनि जो बि हिकु ॿ मुलाक़ातूं असांजूं थियूं, उन्हनि में जेके जंहिं बहादुरी जंहिं जोरियत जो हुनजो असां झलक ॾिठीसीं उन जो बि इज़हार ज़रूरु कबो। पर HRCP हैदराबाद या HRCP सिंध जे हवाले सां जेको नओं सेटअप आयो आहे, साईं इमदाद चांडियो साहिबु जेको आहे हुनजो कोऑर्डिनेटर थियो आहे सिंध टास्क फोरम जो, मां इमदाद चांडियो साहिबु ऐं HRCP खे मुबारकबाद ॾियां थो। हीउ उहो प्लेटफॉर्म आहे, हिन प्लेटफॉर्म तां हैदराबाद हिकिड़ो हब आहे, हिते इलाही सॼी सिंध जा मसइला हिते अचनि था, ह्यूमन राइट्स जो किरदारु तमामु अहम आहे ऐं उन अहम सीट ते इमदाद चांडे साहिबु जहिड़ो माण्हू जंहिं पंहिंजे ज़िंदगी जा 8 साल जेल काटियो, 10-20 कोड़ा खाधा, उन हिन सीट ते आयो आहे त इमदाद साहिब खे जेको आहे त उनजी मुबारकबाद आहे। HRCP जो शुरू में शकील पठाण जे वक़्त में शकील पठाण जे वक़्त में जेको रोल हूंदो उहो शायदि पोइते हलियो वियो आहे। हाणे इमदाद साहिबु आयो आहे त असां हुनखे फैक्ट फाइंडिंग कॾहिं बि सिंध में कंहिं बि जाइ ते को इशू थींदो, फैक्ट फाइंडिंग रिपोर्ट थींदी, HRCP जारी कंदी, उते माण्हू वेंदा, भरजलू थींदा, उहो वरी किसो कटिजी वियो। हाणे असां इमदाद साहिब इहा उमेद कंदासीं त HRCP खे उन ई प्लेटफॉर्म ते वरी वठी अचो। आसमा जहांगीर जे वञण जो टाइम जेको आहे त असां चऊं था ग़लति हुयो, उहो अहिड़े टाइम ते हली वई जॾहिं पाकिस्तान खे, सिंध जे माण्हुनि खे, पाकिस्तान जे माण्हुनि खे हुनजी ज़रूरत हुई। हीअ जेका हुकूमत आहे सोकाल जमहूरियत हुकूमत, कहिड़ी जमहूरी हुकूमत आहे? धणी वेठा आहिनि, धणियुनि जी हुकूमत आहे, सिविलियन माण्हू अॻियो आणे करे हुकूमत कयूं था। आसमा जहांगीर साहिबा काज़ी फैज़ महमद जी वरसी हुई कराची में, आर्ट काउंसिल में हिकिड़ो प्रोग्राम थियो, उते उन में आख़िरी तक़रीर मोहतरमा जी हुई। उन वक़्त में असांजो चीफ ऑफ आर्मी स्टाफ जेको आहे मोहतरम राहिल शरीफ़ हुयो। सॼे पाकिस्तान में, सॼे मुल्क में राहिल शरीफ़ वेलकम वेलकम, हुनजे बैनर लॻा पए, ॼण को पॉपुलर लीडर थी वॾो हिकिड़ो पाकिस्तान जो हिकिड़ो वॾो लीडर। त आसमा जहांगीर उते जेका तक़रीर कई, जेके लफ़्ज़ चया त राहिल शरीफ़ खे, जॾहिं हू आर्मी चीफ हुयो, चए त मुखातिब थींदे चएं, राहिल शरीफ़ साहब आप इतने पॉपुलर हो, सारे मुल्क के हर कोने कोने में, लाहौर में, इस्लामाबाद में आपके बैनर लग रहे हैं, तो इतने पॉपुलर हो तो ये वर्दी उतार के आओ तो आपको अपनी पॉपुलरिटी का पता पड़ जाए कि तुम कितने पॉपुलर हो। माना अहिड़ी जुरियतमंद औरत जेको आहे त माना असांजे लाइ जेको आहे वॾो सदमो हुयो। अहिड़ी हालतूं नी हींअर जेका आहे, जेका विच में अदलिया जी जेका सूरत हाल थी वई, हिकिड़ो चरियो चीफ जस्टिस अची असांजे पिण चढ़ी वियो, जेको आहे त उहो डेम 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 ठाहिण जूं ॻाल्हियूं, ऐं अदलिया में अहिड़ा फ़ैसिला माना जेके न माना कानून जे हिसाब सां हुजनि, उन खे चैलेंज आसमा जहांगीर हुजे हा त हुनजो जेको आहे त वरी बहादुरी सां हुनजो जेको आहे त मुक़ाबिलो करे हा ऐं हुनजो जवाबु ॾिए हा। जेका आर्मी चीफ खां न मिले पई त हिन पंहिंजे हिन ज़ाहिर आहे त हिन अदलिया जे चीफ जस्टिस जेको हुयो उन सां बि ज़रूरु मुआइदो अटकाए हा। असांजी सिंध में सूरत हाल ख़राबु आहे, खोड़ इशू थिया नी, रमशा वसाण जो इशू थियो आहे, हींअर पंहिंजो राजाणी जो इशाद राजाणी जो इशू थियो आहे, खोड़ इशू नी, इन में ह्यूमन राइट्स खे पंहिंजो किरदारु अदा करणी ज़रूरत आहे, फैक्ट फाइंडिंग थियणु घुरिजे। काफ़ी माण्हू आहिनि हिन सूरत हाल खे नेगेटिव नमूने वठी वञण जी कोशिशि कनि था, माना पठाण सिंधी कंफ्लिक्ट असां हुनजी मुखालफ़त कयूं था, इहो हिकिड़ो क्रिमिनल एक्ट आहे ऐं असां हिन मौक़े ते सिंध गवर्नमेंट जे बि जेको आहे किरदार खे नंदियूं था। भाई हिकिड़ो क़तल थियो आहे, कातिल कयो आहे, क़तल सरेआम क़तल थियो आहे, उन खे वॾे वज़ीर खे गिरफ़्तार जो ऑर्डर करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? पुलिस खे गिरफ़्तार करिणो आहे न, वॾे वज़ीर जी कहिड़ी ज़रूरत आहे? तूं ऑर्डर करे नोटिस वठो, भाई हिकिड़ो क्राइम थियो आहे, हाणे पोइ उनजी तहक़ीक़ात थिए त बाबा हू ग़लति थियो आहे, सही थियो आहे, पर गिरफ़्तार त कयो, अञा ताईं गिरफ़्तार न थियो आहे। हीअ कमेटी ठहे थी, उहा कमेटी ठहे थी, उन वक़्त में जेको आहे त आसमान ॿियो हिकिड़ो जेको आहे त
हिकिड़ी मुलाक़ात जो मां ज़रूरु ज़िक्र कंदुमि। 2002 में आगरा में समिट कॉन्फ्रेंस थी, जंहिंमें तो परवेज़ मुशर्रफ वाजपेयी जी मुलाक़ात थी। मीडिया खे कवरेज करण लाइ मां बि तो उन टीम में शामिल हुउमि, मां बि इंडिया वियुमि। दिल्ली में जेको आहे त होॾे पंहिंजे सिर आसमा बि पंहिंजे सिर दिल्ली पहुती। सुबुह जो जंहिं वाजपेयी ऐं परवेज़ मुशर्रफ जी मुज़ाकरात ते ॻाल्हियूं करण जी हुई, त उन खां 12-1 जो टाइम हो, त सुबुह जो 10 बजे इंडिया जे दिल्ली जे जर्नलिस्टनि मीट जी हुन प्रोग्राम प्रेस कॉन्फ्रेंस जो टाइम रखियो परवेज़ मुशर्रफ। ॿिए तरफ़ आसमा जहांगीर खे साफ़ दावत ॾिनी। सॼी इंडिया जी पावरफुल मीडिया आसमा वटि हुई, परवेज़ मुशर्रफ खे पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस मुलतवी करणी पई। हुनजो इंटरनेशनली जेको आहे हिकिड़ो हुयो, पर जॾहिं हुन प्रेस कॉन्फ्रेंस में आई जॾहिं हू प्रेस कॉन्फ्रेंस में आई त हुन दिल्ली जे माना जिते RSS वारनि जो दफ़्तरु आहे उन्हनि जे साम्हूं वेही इंडिया जे फंडामेंटल्स ऐं पाकिस्तान जे फंडामेंटल्स ॿिन्हिनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो, सम्झे। त उन्हनि खे चयूं त तव्हां जेका इंतिहा पसंदी हिन खिते में फैलायो पिया, हिन खिते में सवाइ अमन जे को बि जेको आहे ॿियो को चारो कोन्हे। त माण्हुनि खे माण्हुनि सां मिलणु ॾियो, पीपल टू पीपल्स वीज़ा वारो कयो न, ॾाढो हिकिड़ो भलो ॻाल्हि। ॿ टे हिकिड़ी अधु ॻाल्हि मां ज़रूरु कंदुमि। असांजे समाज में ख़ासि करे हैदराबाद में औरतुनि जे हवाले सां असां वटि बि आसमा जे लेवल जूं आसमा जे किरदार जहिड़ियूं भेणूं मौजूदु आहिनि, जेके पंहिंजे कम खे लॻी पियूं आहिनि। अदी अंबर वेठी आहे, अदी इरफाना वेठी आहे, अतिया वेठी आहे, बख़्तावर जाम आहे, हसीन मुसरत आहे, साइमा जाफ़री आहे। खोड़ ही जंहिं बहादुरी सां, जंहिं करेजिस सां हिन पंहिंजे सॼे कई वेठी, रियली मां खे उन्हनि जो हिन में किरदारु पंहिंजो अक्स नज़र ईंदो आहे। अहिड़ी असांजे समाज खे इहो साथियाणियूं असांजूं पंहिंजे कम खे लॻी पियूं आहिनि। 8 मार्च ते हिननि अदिन औरत आज़ादी मार्च औरतुनि जो आलमी ॾींहुं आहे, हुन ते हिकिड़ो प्रोग्राम रखियो आहे। हीअ झरजंग वञी सॼे इलाइक़नि में वञी माण्हुनि खे, औरतुनि खे, मर्दनि खे, समाज खे, औरतुनि जी आज़ादी समाज जो मसइलो आहे, सिर्फ़ु हिननि जो मसइलो न आहे। त वरी 8 मार्च ते हैदराबाद में हिकिड़ो वॾो रैली मार्च करण जो प्रोग्राम आहे। तव्हां सभु दोस्त हिते वेठा हो, सभु हुनजो हिसो बणिजो ऐं जीअं पाण हुन कामयाबु करे सघूं। इहा ई आसमा जहांगीर जो रस्तो आहे। तव्हां सभिनी जी महिरबानी। हाणे मां दरख़्वास्त कंदुसि असांजी हिन ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान जे तमामु सीनियर मेंबर, काउंसिल मेंबर प्रोफेसर डॉक्टर बदर सुमरे साहब खे त अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि ऐं थोरो कार्रवाई हलाइनि अची। ऐं बदर सुमरो पंहिंजे उस्तादी जे फ़र्ज़ मनसबी जेको हुयो उन सां गॾोगॾु हुन इंसानी हक़नि जे लाइ मुसलसिल जाखोड़ियो आहे। ऐं असांखे अहिड़नि उस्तादनि ते फ़ख़्रु आहे जेके पंहिंजे रुगो मुलाज़मत में न पर ॿियनि जे राइट्स जे लाइ बि जदोजहद कनि था। साईं बदर सुमरो साहब। महिरबानी डॉक्टर इमदाद चांडियो साहब। गुज़ारिश ये आहे त असीं मेज़बान आहियूं ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान वारा, ऐं तव्हांखे ख़ूबसूरत ॻाल्हि इहा थो ॿुधायां त मूंखे ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान में वठी वञण जो ॾोह जेको सो मामी यूसुफ लगारी कयो ऐं पोइ जेको मूं सां काउंसिल ताईं वियो। आसमा जहांगीर ते असां जहिड़े बि अंदाज़ सां ॻाल्हायूं, पर सभ खां ख़ूबसूरत ट्रिब्यूट इहो आहे त आसमा जहांगीर सां गॾु हुनजी ज़रूरत हुई जेका रियासतुनि सां विढ़ण जो अकुलु सेखारींदी। इहो ई सबबु हो जो तंज़ीम नंढड़ी हुजे या तंज़ीमूं हुजनि, रियासत जा हिकिड़ा नंढड़ा पुर्जा हुजनि या रियासत हुजे, उन में अखियूं मिलाए उथी बीहणु ऐं बीही रहणु आसमा जहांगीर सेखारियो ऐं इहो हुनजो वॾो वड़ हुयो। मूंखे हाणे ख़बर पई आहे त हीअ असांजी सनम चांडियो जेका आहे इहा क़ौमी इनक़िलाबी गीत बि ॻाईंदी आहे। सो इन जे करे छो त मां पुराणो क़ौमी इनक़िलाबी आहियां, आदत खां वञा कोन थो, इन करे सनम चांडियो खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे हिकिड़ो भेरो वरी स्टेज ते अचे ऐं क़ौमी इनक़िलाबी को गीत ॿुधाए असांखे, त वरी पोइ अॻिते कार्रवाई हलायूं। ए भगत सिंह तू जिंदा है हर एक लहू के कतरे में, ए भगत सिंह तू जिंदा है हर एक लहू के कतरे में,
हमने तो तभी सोचा था ये आज़ादी नहीं धोखा है, आज़ादी नहीं धोखा है। ये सारे मुफ्तियों की ए भगत सिंह तू जिंदा है, हर एक लहू के कतरे में, हर एक लहू के कतरे में इंसान। याद कोने से गानो नहीं, वही ठीक है, थैंक यू। मुझे खबर हो जाए डॉक्टर नज़ीर शेख साहब जन आयल आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश आहे त हाँ अच्छा ॾिसो ॿाहिरि ॾिसो जेकॾहिं हाँ सॾु करियोसि। डॉक्टर नज़ीर शेख साहब जन खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे अचनि ऐं आसमा जहांगीर खे ट्रिब्यूट पेश कनि। अञा ॾाढो आदम ऐं ॾाढी हवा, अञा ॾाढो आदम ऐं ॾाढी हवा, चवनि था त इंसान पहिरियां हुआ। अञा ॾाढो आदम ऐं ॾाढी हवा, चवनि था त इंसान पहिरियां हुआ। संदम हिकिड़ो फर्ज़ंद हाबील हो ऐं ॿियो खेल दिलबंद काबिल हो। तॾहिं को किले मन जो रगड़ो न हो ऐं सिंधी मुहाजिर जो झगड़ो न हो, मगर भाउ खे भाउ ज़ोरीअ कुठो, सबबु छा बि हो खून नाहकुरो। इन्हीअ लाइ छा थो चवीं ओ ज़माना, घड़ीअ देरि लाइ गंभीर ख़ामोश थींदे चयाई इहा का नई ॻाल्हि नाहे। सियाणे ऐं दाना सुकरात खे उके ई पीआरे छॾी जाहिलनि, ॾसियो अदल माण्हुनि खे ईसा मसीह, नतीजे में सूली ॾिन ज़ालिमनि। जॾहिं झोक जीअण जो झंडो खयों त ख़ुदाबाद दिल्लीअ बि डंडो खयों। बिलावल रुगो सिंध लाइ सोचियो, इन्हीअ ॾोह में तेल जा पीड़ियो। इन्हीअ लाइ छा थो चवीं ओ ज़माना, आसमान ॾांहुं तके ज़मीन ॾांहुं घूरे चयाई इहा का नई ॻाल्हि नाहे। जो यूरोप जे वापार में बुख मरे थो, अची नेठि मुंहिंजे अङण ते किरे थो। किथां बि जे तरजी को शैतान निकितो, गज़ब आहे मुंहिंजो सो महिमान निकितो। जो बाज़ार गाड़ीअ में तबला वॼाए, सो मुंहिंजी बनीअ ते थो मूंखे दॿाए। इन्हीअ लाइ छा थो चवीं ओ ज़माना, घड़ीअ देरि लाइ गंभीर ख़ामोश थींदे चयाई इहा कुझु नई ॻाल्हि आहे। लतीफ़ साईं जो किरदारु आहे, हीअ ख़ातून इंस्पायरेशन जो ज़रियो आहे। हिमतूं जेकॾहिं सिखणियूं हुजनि त हिन खां सिखजनि। आसमा जी तारीफ़ लतीफ़ साईं जी हिकिड़ी सिट में, त कर कीअं सुई जो सीर न घेड़े सुहिणी, हिते हयातीअ ॾींहड़ा हॾे ता न हुई। चुखीअ तंहिं चरी कयुसि जा ॾिनसि उन ॾुही, सुहिणीअ खे सैद चए विधो गुरब कुही। अड़े हुअं हूंदमि हुई पर ॿुॾीअ जा ॿीणा थिया। ज़माननि खां ॿुधंदा था अचूं आसमा खे, दौर बि थींदा। जखरो जस खरो ॿिया मिड़ई मीर, मिटी इन खमीर असुलु ई एतिरी। डेमोक्रेटिक जिदोजहद हुजे, लिबरलिज़म हुजे, सेक्युलरिज़म हुजे, आमृत सां टकराव हुजे, त हीअ ख़ातून पहिरीं सिफ़ में असांजी सिपह सां ॻाल्हि। असां ख़ातून था चऊं हिकिड़ो फ़र्दो, हिकिड़ी अंजुमनी, हिकिड़ी ज़ाती, जेके माण्हू फिथल, लाचार, बेवस, मिसकिन, उन्हनि जो आसरो हुई। आसरो हुजणु वॾी ॻाल्हि आहे हिन सोसाइटी में। जीअं असांजो हे भेणियूं आहिनि, असांजो आसरो काना बदोश खोलियो अथऊं सॼो ॾींहुं एक्टिविज़म में, ऐं इहो ई रस्तो आहे असांजो। तंहिं करे हीउ जेको ज़मानो आहे, इन में वाक़ई असांखे ॾाढी यादि थी अचे। न त हीअं रांझाणी कोन कुसजंदा हीअं रोडनि ते, न त हीअं साईवाल में हीअं कोन थिया जीअं हीअ स्टेट जो हिकिड़ो बदतरीन ऐं वहशत ऐं बरबरत जो आला क़िस्म जो रूप आहे जेको हीउ धंधो थिए पियो। थोरी रुगो अंधी मंदी जमूरत पेर पाइणु शुरू कई आहे त हिननि वरी नमूनो ॿियो अख़्तियार कयो आहे। अॻे 58 टू बी हो, हाणे हिननि वरी 62 कयो आहे। अमीन ऐं सादिक, अमीन ऐं सादिक आहे, इहो फ़ैसिलो केरु कंदो, हीअ सगोरा कंदा त हीअ अमीन आहे, हीअ सादिक आहे। उते जेकॾहिं कंहिं चैलेंज खे मुक़ाबले ॾियण वारी ख़ातून हुई त हीअ औरत हुई। तंहिं करे मां इमदाद साहब खे मुबारक थो ॾियां। इमदाद साहब कोऑर्डिनेटर थी आयो आहे, उहा बि खेसि मुबारक हुजे। ह्यूमन राइट्स जो सब्जेक्ट तमामु वॾो आहे, ऐं ख़ासि तौर ते हिन दौर में जिते लिकियल तौर ते स्टेट पंहिंजा चंबा ईअं खोलिया आहिनि
जो साफ़ हिन खे टेलीफोन थियूं अचनि, चैनलनि में माण्हू था कढिया वञनि, उन्हनि खे चयो थो वञे त फलाणी ख़बर हलाइणी आहे, फलाणी ख़बर न आहे, माण्हुनि खे झंडो खणणु नथो ॾिनो वञे, फलाणे ते कुहड़ी छापियल आहे, फलाणे की इहा सन में तव्हां ॾिठो जेका हेल इहा सन जे साईं जी सालगिरह ते जेका मस्ती थी, जो रेंजर्स वारा बीठा आहिनि, डेकोरेशन जो सामान बि न खणणु ॾियो। बाक़ी हाणे डेमोक्रेसी आहे, चवनि था डेमोक्रेसी आहे, तंहिंजे करे असां सभिनी खे वरी गॾु थियणो आहे, अॻिते हलणो आहे ऐं हिकिड़ी नए अंदाज़ में हिननि माण्हुनि जो आसिरो थियणो आहे। तव्हां सभिनी में दोस्तो, हिम्मत ऐं किरदार जी हिकिड़ी अलॻि सुञाणप थींदी आहे। हिकिड़ो ज़मानो जॾहिं सिंध यूनिवर्सिटीअ में कुझु असां जूं लेखकाऊं हूंदियूं हुयूं त सॼी सिंध में इहो चौॿोल हूंदो हो त पाण सिंधियुनि वटि फलाणी अदी तनवीर जुणे जो बि आहे, अदी ख़ैरुनिसा जाफ़री बि आहे, रुॻो अदीब हूंदियूं। हुन खां पोइ हिकिड़ो अहिड़ो पलटो बि आयो जो अदब अदब त पंहिंजी जाइ ते हिकिड़ो ज़बरदस्त हिमत भरियो ग्रुप निकितो, जंहिंखे पोइ चवंदा त जहिड़ागिरनि जो ग्रुप आहे। ऐं हीअ जेको अंग्रेज़ीअ में एक्टिविस्ट जो वीर जी लफ़्ज़ आहे, उन सिंधीअ में तर्जुमो जेकॾहिं कयूं त जहिड़ागर सुठो थींदो। हा, माना हिमत भरिया ऐं अहिड़ो जहिड़ो छॾिणो न आहे। सो मां बि इलाही कुझु अमर सिंधू खां सिखंदो आहियां। सो अमर सिंधूअ खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे अचे ऐं आसमा जहांगीर खे पंहिंजो ट्रिब्यूट ॾे। मुंहिंजा साथियो, दोस्तो, अॼु जंहिं शख़्सियत ते ॻाल्हाइण लाइ मौक़ो मिली रहियो आहे, हक़ीक़त इहा आहे त पाकिस्तान जे अंदरि हूअं त दुनिया में जेकॾहिं ह्यूमन राइट्स जो ज़िक्र अचे त उहो गॾियल क़ौमनि वारे यूनाइटेड नेशन सां वरी ॻंढिजे थो, पर जेकॾहिं पाकिस्तान जे अंदरि ह्यूमन राइट्स जो ज़िक्र कजे ऐं आसमा जहांगीर जो ज़िक्र न अचे, इहो मुमकिन कोन्हे। माण्हू ह्यूमन राइट्स जी तहरीक खे, ह्यूमन राइट्स खे मुमकिन आहे त मंशूरनि सां, हुन जे आइडियल्स सां ऐं उन जी फ़लसफ़े सां सुञाणींदा हुजनि, पर जॾहिं पाकिस्तान जी ॻाल्हि अचे थी त पाकिस्तान में ह्यूमन राइट्स जो मतिलबु ई जेकॾहिं कंहिं मुतारिफ़ करायो ऐं कंहिं उनखे समाज में अची एक्टिविज़म सां गॾु बीहारियो त उहो नालो मां सम्झां थी त आसमा जहांगीर जो ई आहे, जेको ह्यूमन राइट्स जे रेफरेंस में औरतुनि जा हक़ हुजनि, हारियुनि जा हक़ हुजनि, आइन में असांजा हक़ हुजनि, जेका जंग आहे उहा हुन औरत जोटे रखी आहे। इहो ज़रूरु आहे त उन जंग में हुन जा साथी बि हुन जा हूंदा, उन जंग में हुन सां गॾु ॿिया सिपाही बि हूंदा, पर हक़ीक़त इहा आहे त असां जहिड़े समाजनि खे अञा उहे किरदार खपनि था जंहिंखे असां चवंदा आहियूं त हिन सरवाणी वारो रोल अदा कयो। त आसमा जहांगीर इंसानी हक़नि जी तहरीक में हिकिड़ो सरवाणी वारो रोल अदा कयो आहे ऐं कंहिं बिल्कुलु दुरुस्त चयो, उहा अगरि कंहिं इशू खे खणंदी हुई त उन खां पोइ उन जो अख में अख मिलाए कंहिं बि ताक़त जे पील पावे सां मज़े सां ॻाल्हाए सघंदी हुई। आसमा जहांगीर जो आवाज़ु उन वक़्तु हिकिड़ी औरत जो आवाज़ु न हूंदो हुयो, लॻंदो हुयो त उहो पाकिस्तान जे अंदरि रहंदड़ मज़लूम तबक़नि जो, मज़लूम क़ौमनि जो, मज़लूम जिन्सनि जो, उन्हनि जो आवाज़ थी बीहंदो हुयो ऐं ईअं न लॻंदो हुयो त आसमा जहांगीर अकेली ॻाल्हाए रही आहे, पर ईअं लॻंदो हुयो त पाकिस्तान जो जेको बि मज़लूम तबक़ो आहे, जेके बि मज़लूम क़ौमूं आहिनि, उहे आसमा जहांगीर जी इन सग सां उन जे पोयां बीठल आहिनि। ऐं मां इहो चवण में हबका नथी त पाकिस्तान जी सियासत जे अंदरि बि, छाकाणि त असां वटि अञा बि ॿ जेके आहिनि से मुख़्तलिफ़ जेके आहिनि से उहो तरीक़ा आहिनि जंहिंसां असां ह्यूमन राइट्स खे ॾिसूं था। हिकिड़ो उहो तरीक़ो आहे त असां सियासत खे सियासी उसूलनि ते, सियासी नुक़्ते निगाह खां ॾिठो पियो वियो, पर
उन सियासी नुक़्ते निगाह जे अंदरि बि इंसानी हक़नि जो सवाल अगरि केरु खणी आयो त उहा अस्मा जहांगीर हुई। हाणे दुनिया जो जेको आहे सो फेरो जेका असां ॿिए तरफ़ थी चुको आहे, पर हक़ीक़त इहा आहे त हाणे सियासत बि उहा मुमकिन न आहे जेका ह्यूमन राइट्स जे खाने जे अंदरि इंसानी हक़नि जी लताड़ जे उन हवाले सां न ॾिसजे। त हुन पूरी पाकिस्तान जी सियासत खे बि हिकिड़े इंसानी हक़नि जो हिकिड़ो फ्रेम ॾिनो, हिकिड़ो मंशूर ॾिनो, जंहिंमें हाणे मुमकिन न आहे त उन्हनि इंसानी हक़नि खां अलावा असां सियासत खे कंहिं एब्स्ट्रैक्ट खाने में असां रखी ॾिसी सघूं। उन हवाले सां मां इहो ज़रूरु चवंदसि त हुन न रुगो इंसानी हक़नि जी तहरीक खे रीडिफाइन कयो, पर हुन हक़ीक़त में पंहिंजे तहरीक सां, पंहिंजे आवाज़ सां हुन पाकिस्तान जे अंदरि हक़नि जी जाखोड़ कंदड़ जेके सियासी धुरियूं आहिनि उन्हनि खे बि जेका असां रीडिफाइन कयो आहे। आख़िरी हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदसि, जिते अस्मा जे वञण खां पोइ अस्मा जी कमी महसूसु थिए थी। मुमकिन आहे त इंसानी हक़नि जी तहरीक घणे अरसे ताईं हलंदी रहे, छाकाणि त उन में केतिरा ई बेनाम सिपाही आहिनि जेके उन जिदोजहद खे खणी हलंदा रहंदा। औरतुनि जी जिदोजहद हलंदी रहे ऐं घणा ई उन जा कारकुन आहिनि जेके उन औरतुनि जी जिदोजहद जो झंडो खणी अॻिते हलंदा रहंदा। हिकिड़ी कमी महसूसु थी आहे ख़ासि तौर ते आसमा जहांगीर जे वञण खां पोइ, ऐं उन खां पोइ असां इहो ॾिठो आहे त जेके बार रूम्स हुया, बार रूम्स जी जेका ख़ामोशी आहे, बार रूम्स जी जेका हाणोकी सियासत आहे, जेका बार जी ख़ामोशी आहे, जेका जुडिशरी जे अंदरि ख़ामोशी आहे, उहा ख़ामोशी मां सम्झां थी त हींअर पाकिस्तान जो सभ खां वॾो मसइलो आहे। गुज़िरियल चीफ जस्टिस जो दौर ॾिसी सघो था, छाकाणि त चीफ जस्टिस जे दौर में कुझु सुमोटो ख़ासि तौर ते डेमन जे हवाले सां जेका एक्टिविज़म साम्हूं आयो, ओॾी महिल असांखे लॻो त वाक़ई आसमा जहांगीर मरी चुकी आहे। असांखे ओॾी महिल महसूसु थियो जेॾी महिल हाणे अहिड़े क़िस्म जा चीफ जस्टिस जे पारां बयान ईंदा हुया, तेॾी महिल असांखे लॻंदो हुयो त आसमा जहांगीर मरी चुकी आहे, पर बार जो आवाज़ मरी चुको आहे। ऐं अॼु बि मां इहे चवां थी त हक़ीक़त में हींअर जेके बि ह्यूमन राइट्स वारा हुजनि, जेके बि वुमेन राइट्स वारा केस हुजनि, उहा जाखोड़ तव्हांखे रोड ते नज़र ईंदी आहे, उहा जाखोड़ तव्हांखे रस्ते ते नज़र ईंदी आहे, तव्हांखे प्रेस क्लबनि जे ॿाहिरां नज़र ईंदी आहे, उहा जाखोड़ तव्हांखे जिते किथे नज़र ईंदी आहे, पर उहा जाखोड़ हिकिड़ी अंधी गली में वञी फासंदी आहे, ऐं उहा अंधी गली अदालत जे कोर्ट रूम खां शुरू थींदी आहे। ऐं अॼु बि मां सम्झां थी त इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ सभिनी जे लाइ उहा अंधी गली बणियल आहे। मां ॿियो वॾो मिसाल नथी तव्हांखे ॾियणु नथी चाहियां, पर 3-4 ॾींहंनि खां जेका असांजे हर बाशऊर, हर बाज़मीर माण्हू जे अखियुनि में उन जे ज़मीर ते बोझ वांगुरु हिकिड़ी जेका तस्वीर घुमे थी इरशाद रांझाणी जी, ऐं उहा तस्वीर जंहिंमें हू गोलियूं खाए रोड ते सड़क ते तड़पंदे नज़र अचे थो, ऐं उते हुजूम हुन सां गॾु बीठो आहे, पर असां ॾिसूं था त कंहिंमें ज़रूरत न आहे जेका हुनखे खणी इस्पताल ताईं पहुचाए। अॼु मीडिया उहा बकवास करे रहियो आहे, ऐं उहा दुरुस्त बि हुजे खणी त हुन ते क्रिमिनल केस हुया, पर मां सम्झां थी त जहिड़े तरीक़े सां वकील चवंदो आहे, वकील कातिल जे पारां बि बीहंदो आहे, वकील मक़तूल जे पारां बि जेको बीहंदो आहे, वकील जेॾी महिल कोर्ट रूम में बीहंदो आहे ओॾी महिल चवंदो आहे त मां जेके कातिल जा बि इंसानी ऐं जेके उन जा लीगल राइट्स आहिनि, मां उन जे लाइ बीठो आहियां। असांखे अफ़सोस सां चवणो थो पए त जेॾी महिल इरशाद रांझाणी जो जहिड़े तरीक़े सां क़तल थिए थो, उहो अगरि के क्रिमिनल जो बि क़तल आहे, पर असां ॾिसूं था त इंसानी हक़नि जा सियासी धुरनि जे पारां उहा उन जी जंग, उन जो आवाज़ उथारियो पियो वञे, ऐं उहो जिथे किथे असांखे सोशल मीडिया ते, असांखे रोड ते, रस्ते ते, सियासी बयाननि में जिथे किथे नज़र ईंदो आहे। पर मूंखे लॻे थो ऐं मूंखे महसूसु थिए थो इहा जंग बि इन जो खून
इन सड़क ते ज़ाया न थींदो, जेकर इन जो खून ज़ाया थींदो त असांजे कोर्ट रूम में वञी इहो खून ज़ाया थींदो, त असांखे ॾिसणु खपे उहे कोर्ट रूम्स में केतिरा असांजा खून ज़ाया थिया आहिनि। उहे औरतुनि जा खून आहिनि, उहे कारियुनि जा खून आहिनि, उहे इन्हनि जेके मज़लूम तबक़नि जा खून आहिनि, उहे असां कोर्ट रूम में हाराईंदा आहियूं। ऐं कोर्ट रूम में जेका इन्हनि जे अखियुनि में अखियूं विझी बीहंदी हुई ख़ातून, ऐं ओॾी महिल असांखे लॻंदो हुयो त कोर्ट रूम असां लाइ त अंधी गली आहे, छाकाणि त असां उन ते ॻाल्हाए नथा सघूं। हिकिड़ो वॾो इदारो आहे फ़ौज जो जंहिं ते ॻाल्हाए नथो सघिजे, पर उनखां बि हाणे हिकिड़ो मुक़दस इदारो करे छॾियो अथनि त अदालत जे फ़ैसिलनि ते नथा ॻाल्हाए सघो। ऐं उन्हनि जजनि खे हक़ ॾिनो वियो आहे त उहे जज कोर्ट रूम खां ॿाहिरि ॻाल्हाईंदे नज़र अचनि। मां चवां थी त जॾहिं जज कोर्ट रूम खां ॿाहिरि ॻाल्हाईंदो तेॾी महिल ॿाहिरि वेठल माण्हुनि खे बि इहो हक़ मिलणु खपे त असां उनजे फ़ैसिलनि ते खुले तरीक़े सां तनक़ीद करे सघूं। मां हिते ज़रूरु चवणु चाहींदसि त हिन कोर्ट रूम जे अंदरि असां इलाही जेके केस हाराया आहिनि, असां उतां खटिया न आहिनि। असां पंहिंजे रोडनि ते जेका असां खटियल जंग, सियासी तौर ते खटियल जंग असां कोर्ट रूमनि में हाराई आहे। पर हक़ीक़त आहे त उन टाइम ते जेका चवंदी हुई त डफर इदारा आहिनि ऐं जेका उन्हनि जे अखियुनि में अखियूं विझी ॻाल्हाईंदी हुई, उहा शख़्सियत उनजी कमी आहे, उहो आवाज़ु माठो थी वियो आहे। मां सम्झां थी त उहा बारूम जी सियासत बि माठी थी चुकी आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां, छाकाणि त उनजी सघ केॾी आहे, उनजी सघ एॾी आहे जॾहिं मार्शल लॉ दौर में केर बि न ॻाल्हाईंदो हुयो ऐं अख़बारूं अछियूं थी वेंदियूं हुयूं। उन मार्शल लॉ दौर में इहे कारा कोट हूंदा हुया, इहे बार रूम्स हूंदा हुया जेके ॻाल्हाईंदा हुया ऐं जेके बार बार माना माण्हुनि खे खणी बीहंदा हुया। ऐं मां इहो बि ज़रूरु चवंदसि त उनखां पोइ जॾहिं खां इहा बार रूम्स में इहा सियासत ख़तमु थी आहे, उहे के सियासी धुर, के सियासी पार्टी उन सां लाॻापियल हुजण में जेका असां उन्हनि खे केतिरा प्रिविलेजिस मिलिया आहिनि न मिलिया आहिनि, मां उन ते न ॻाल्हाईंदसि। पर हक़ीक़त आहे त उहो भरजलो नज़र नथो अचे। मां सम्झां थी त ही आसमा जहांगीर जे हवाले सां वरी बि सोचिजे त उहो सोचे त ॿी जंग हलंदी रहंदी, पर बार रूम जी ख़ामोशी दरअसल असांजे आइन खे, दरअसल असांजे आइनी हक़नि खे, दरअसल असांजी इंसानी हक़नि खे उन ते ॻाल्हाइण वारी हर जॻह सां उहो ख़ामोश थी वेंदी। तंहिंजे करे जेके बि उन जा साथी आहिनि, ख़ासि तौर ते बार रूम्स जा जेके बि उन जा ह्यूमन राइट्स जा साथी आहिनि, उहे इन ॻाल्हि खां ज़रूरु वरजाईंदा रहनि, छाकाणि त बार रूम्स कोर्ट में ॻाल्हाए सघनि था, कोर्ट जे फ़ैसिलनि ते ॻाल्हाए सघनि था। ऐं असां जहिड़ो माण्हू ते ब्लास्फेमी वांगुरु कंटेम्प्ट ऑफ कोर्ट जो घणेई धमकियूं मिलंदियूं बि आहिनि ऐं घणा दफ़ा इहो थियो बि आहे त पेपर विया आहिनि ऐं पोइ उन्हनि कढी वरिता आहिनि त तव्हां फलाणे ऐं फलाणे ऐं फलाणे तव्हां फ़ैसिले ते तनक़ीद छो कई। त मां वरी बि जेको सो आख़िर में सभिनी सां गुज़ारिश कंदसि त इन बार रूम जी सियासत खे जेरो रखो, इन बार रूम खे मज़लूम क़ौमनि, मज़लूम औरतुनि, मज़लूम माण्हुनि जी आवाज़ ठाहियो जेका आसमा जहांगीर महिरबानी अमर सिंधु साहिबा। असांखां हिकिड़ी शइ अञा मिसिंग आहे त अॼुकल्ह सॼे पाकिस्तान में मीडिया सेल्फ सेंसरशिप में आहे ऐं उहे जेके वॾा वॾा इनकलाबी, अचानक इनकलाबी, ज़बरदस्त इनकलाबी ऐं नज़रियाती इनकलाबी, बिना नज़रियनि जे इनकलाबी मीडिया ते वेठा हूंदा हुआ, उहे अचानक मुतवर थी विया आहिनि ऐं उहे असांखे पाकिस्तानियत जा, इस्लाम जा, मुबे वतनीअ जा सबक़ पिया ॾियनि ऐं समाजी ख़बरूं ॾियण जे बजाए जुंडा पट वारी मीडिया पई हले ऐं उहा सॼी मीडिया जेका आहे उन्हनि सॻनि में आहे जेके सॻा GHQ में वेठा आहिनि। सो हिकिड़ो मूंखे दोस्त नज़र अची वियो आहे, मुंहिंजी ख़्वाहिश आहे त जावेद सोस खे सॾु कयां त महिरबानी करे अचे ऐं आसमा जहांगीर ते जेको आहे सो ट्रिब्यूट ॾिए ऐं उनखां पोइ बाक़ी बि असां वटि 2-3 पंहिंजा ॻाल्हाइण वारा आहिनि। हाणे पाण असां इख़्तितामी मरहले में ईंदा था वञूं। सो जावेद सोस। महिरबानी साईं। सभ खां पहिरीं त ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान खे जस हुजे जो आसमा जहांगीर जे हवाले सां ही प्रोग्राम हिते मुनक़िद कयो वियो ऐं पहिरीं ॻाल्हि त असां इरशाद रांझाणी समेत जेके बि
हिन मुल्क जा शहरी आहिनि उन्हनि खे ईअं बेवायो करे केर बि उन्हनि खे मारे उन जी मज़म्मत कयूं था, न सिर्फ़ु कंडेम कयूं था पर उन जे लाइ इंसाफ़ जा जेके बुनियादी उसूल आहिनि उहे अप्लाई थियणु खपनि। न रियासत खे हक़ु ॾेई सघे थो त उहा माण्हुनि खे मारे ऐं पुछलाए छॾे, न वरी कंहिं फ़र्द खे हक़ु आहे। ख़ुदि कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान हिन शइ खे गारंटी करे थो। ऐं अॼु आसमा जहांगीर जी वधीक ज़रूरत इन करे महसूसु थिए थी त भले बलोची ॻाल्हाईंदड़ को तशद्दुद जो शिकार थिए या सिंधी ॻाल्हाईंदड़ या को कोली भील को ईसाई कंहिं ॿिए मज़हब सां तालुक़ु रखंदड़ कंहिं ॿिए नसुल सां ॿोलीअ सां, पर आसमा जहांगीर जो आवाज़ु हमेशह असांखे उत्साह ॾींदो हो त पंजाब में थोरा वञी आवाज़ बचा हुआ जेके मुल्क जे अंदरि थींदड़ जेके बि तशद्दुद आहे उन ते हिकु जेतिरो आवाज़ु उथारे सघनि ऐं उहो शायदि हाणे आवाज़ु आस्ते आस्ते मुल्क मां घटिजंदो पियो वञे। इहा इंतिहाई अलार्मिंग सिचुएशन आहे, सूरत हाल आहे। ऐं आसमा जहांगीर जो ख़ासि तौर ते जेको पाकिस्तान जे अंदरि जेको सिन्फ़ी मतभेद जो तज़ाद आहे उन ते न सिर्फ़ु उहा क्लियर हुई पर उन जे लाइ अमली जिदोजहद बि कई। ऐं हींअर जेके असीं कानून कुझु ॾिसूं था जेके सरकार मुख़्तलिफ़ हवालनि सां औरतुनि जे लाइ अक़लियतुनि जे लाइ ठाहिया आहिनि, उन जे पोयां आसमा जहांगीर खे जेकॾहिं कढी छॾिजे त आउं सम्झां थो इहा तारीख़ न सिर्फ़ु अधूरी आहे पर कंहिं कम जी न आहे। जेतोणीकि आलमी प्रेशर सियासी पार्टियुनि जूं पंहिंजूं जेका हिक ॿिए खां गोए खणण वारी ॻाल्हि कानूननि जे हवाले सां ज़रूरु आहे, पर आसमा जहांगीर हिकिड़ो वाक़ई आइकन आहे इंसानी हक़नि जो ऐं औरतुनि जे हक़नि जे हवाले सां। ऐं मूंखे लॻंदो हो त हू फेमिनिस्ट न हुई पर हूअ हिकिड़ी ह्यूमनिस्ट हुई जेका उनजी दिलि हर उन जिन्स तां तशद्दुद ते तड़पी उथंदी हुई, जंहिंखे हू फील कंदी हुई त हीउ ग़लति पियो थिए। ऐं शायदि जेके जीनियस माण्हू हुजनि था उहे वक़्त खां पहिरीं इन करे बि वञनि था जो उन्हनि खे पंहिंजो कमु तकिड़ो करिणो हूंदो आहे। त आसमा जहांगीर जो हिकिड़ो कोट जेको आहे सो आख़िर में आउं ॻाल्हाए इख़्तिताम ते वेंदुसि त जेकॾहिं हू सम्झनि था त हू हथियार सां विड़ी ॼाणनि था, विड़ी सघनि था त आउं उन्हनि खे ॿुधायां थी त आउं हथियारनि खां बग़ैर विड़ी सघां थी। ऐं असांजो ट्रिब्यूट आहे आसमा जहांगीर हमेशह ज़िंदा रहंदी। ऐं असां सभई जेके कंहिं न कंहिं तौर ते उनजो रिफ्लेक्शन आहियूं, परतो आहियूं, असां पंहिंजे जिदोजहद जारी रखंदा। हाणे आख़िरी जेके असांजा ॿ मुक़रर आहिनि उन खां अॻु में उन्हनि जे ॻाल्हाइण खां अॻु में मां दरख़्वास्त कंदुसि हरॾे उतरादी खे त को जज़्बनि खे गरम करे हरॾो उतरादी। सुर आहे कोन, सुर न आहे। अचो अचो ऐं दोस्तो अची मिलो अञा पियो सॼा मां अञा पियो सॼा। अचो अचो ऐं दोस्तो अची मिलो अञा पियो सॼा मां अञा पियो सॼा। अचो ऐं दोस्तो अचो महान मर्द साथ ॾियो, वक़्त खे सुञाणियो ज़बान पंहिंजी पाड़ियो। बुखार में मरण थिए रेल था किरण थिए ईअं मता मरी वञो, मरो त मुड़ुस थी मरो। अचो अचो ऐं दोस्तो अची मिलो अञा पियो सॼा। अचो ऐं दोस्तो अचो का दर्द जी दवा कयो, वजूद खे बचायो, क़ौम सां निभायो। सिज नेज़े पांदा उस में को बांदा, अचो उहो छॾायूं उस खां बचायूं। बचार ॿोल ॿोलियो ज़बान पंहिंजी खोलियो। अचो अचो अॾा अचो कयूं को महिरबानी। हाणे मां दरख़्वास्त कंदुसि सिंध में औरतुनि जे जदोजहद जे हवाले सां ऐं उन सां गॾोगॾु सिंध में जेको तालीमी शऊर अदबी ऐं इल्मी शऊर आहे उन खे पकिड़ण में किरदारु अदा कंदड़ ऐं हिकिड़ो रोल मॉडल असांजे नसुल लाइ, असांजे धीउनि लाइ, असांजे नौजवान औरतुनि जे लाइ, छोकिरियुनि जे लाइ बणियल डॉक्टर अरफाना मला उन खे दरख़्वास्त कंदुसि अचनि ऐं आसमा जहांगीर ते पंहिंजी ख़्यालनि जो इज़हार कनि। महिरबानी कामरेड। आसमा जे हवाले सां केतिरियूं ई तक़रीरूं थी चुकियूं आहिनि। मार्गो फेस जो हिकिड़ो शेर आहे कि जिस धज से कोई मक़तल में गया
जिस धज से कोई मक्तल में गया वो शान सलामत रहती है, इस जान की कोई बात नहीं, ये जान तो आनी जानी है, इस जान की कोई बात नहीं। त पहिरीं खां जॾहिं असांजा इनकलाब जी राह ते निकिरंदा हुआ, जॾहिं आसमा जदोजहद जो अलम खणी निकिती हुई ऐं जॾहिं इंसानी हक़नि जी ॻाल्हि थींदी हुई ऐं जॾहिं बि भगत सिंह आज़ादीअ जी ॻाल्हि कई हुई त कॾहिं बि सूरत हाल अहिड़ी कोन हूंदी हुई त ख़ौफ़ न हुजे, कॾहिं बि अहिड़ी सूरत हाल न हूंदी त ताक़त सां मुक़ाबिलो करिणो न हुजे, कॾहिं बि ईअं कोन थींदो त तव्हांजे साम्हूं उहे माण्हू न हुजनि जिन खे असमा डफर चवंदी हुई ऐं या असमा जी ज़रूरत ई उन्हनि खे डफर चवंदी हुई ऐं हुननि साबित कयो त उहे डफर हुया। पर असमा हुजे या असांजा जेके बि इनकलाबी साथी हुजनि, उन्हनि हमेशह इहा ॻाल्हि ज़हन में रखी त ये जान तो आनी जानी है, इस जान की कोई बात नहीं। हुननि हमेशह मक़तल जो शान ऊंचो रखियो, हुननि हमेशह जिदोजहद जो शान ऊंचो रखियो, हुननि हमेशह हक़ जे आवाज़ जो खे बुलंद रखियो। ऐं असमा जहांगीर खे जॾहिं असां ॾिसूं था त असमा जहांगीर हिकिड़ी बेखौफ़ ललकार हुई, हिकिड़ो बेखौफ़ आवाज़ हुयो, हिकिड़ो बेखौफ़ आवाज़ हुयो जंहिं ख़ौफ़ टोड़ियो वॾेरा शाहीअ जो, मुला शाहीअ जो, आमिर शाहीअ जो, फ़ौजी वर्दीअ जो, जेका बैक वक़्तु हारियुनि सां बीहंदी हुई ऐं ज़ालिम वॾेरे जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारींदी हुई, जेका तबक़ाती निज़ाम जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारींदी हुई ऐं जेका पाकिस्तानी इस्टेब्लिशमेंट खे हक़ीक़ी ऐं सचो आईनो ॾेखारींदी हुई ऐं उन्हनि खे इहा चवण जी जुरत करे सघंदी हुई त तव्हां हिन मुल्क जा वाली वारस न आहियो। अॼु असां जॾहिं असमा जहांगीर जे बारे में ॻाल्हाए रहिया आहियूं, हिन हाल में केतिरा ई माण्हू 5 दफ़ा ॻाल्हाए इहो सोचनि था त अॼु जेको पाकिस्तान जंहिं दौर मां गुज़री रहियो आहे, छा इन दौर खे मार्शल चऊं या न चऊं, छा असां इस्टेब्लिशमेंट चऊं या चऊं त ही फ़ौजी आहिनि जेके असांखे यरगमाल करे वेठा आहिनि। अॼु असां इन ख़ौफ़ में जी रहिया आहियूं। अॼु मीडिया ते सेल्फ सेंसरशिप कान्हे का, अॼु असां तव्हांजे अंदरि बि सेल्फ सेंसरशिप आहे। अॼु असां तव्हां बि सम्झूं था त हिन हाल खां ॿाहिरि निकिरंदासीं त कंहिं वीगो गाॾीअ में खंभ जी खजी त कोन वेंदासीं। अॼु असां बि ड्रिजूं पिया, अॼु असां तव्हां सभिनी जे अंदरि में हिकिड़ो आमिर वेही रहियो आहे, तव्हां असांजे अंदरि में हिकिड़ो फ़ौजी वेही रहियो आहे, उहो हर वक़्तु डंडो हणी रहियो आहे। जेॾी महिल तव्हांजी सोच सरकश थिए थी, उन सरकश सोच खे बि ड्रिजाए रहियो आहे। अॼु एतिरो ख़ौफ़ आहे, अॼु एतिरो ख़ौफ़ आहे जो तव्हांखे कंहिं फ़ौज जी, कंहिं फटके जी, कंहिं जेल जी, कंहिं ताज़ीरात जी, कंहिं FIR जी ज़रूरत ई कोन्हे का। तव्हांजे अंदरि में, तव्हांजे शऊर में, तव्हांजे दिमाग़ में उहो डंडो हर वक़्तु ठक 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 करे रहियो आहे। ऐं असमा जो इहो आवाज़ु हूंदो हो जेका उन डंडे खे ललकारींदी हुई, इन ख़ौफ़ खे ललकारींदी हुई। ऐं जॾहिं उहा बीहंदी हुई उन ललकार जे बावजूदि, त असां जहिड़ा नंढड़ा इंसान बि चवंदा हुआ असमा बि बीठी आहे, असां बि थोरो ॻाल्हाइण जी ज़रूरत करे वठूं। ऐं अॼु जॾहिं असमा हली वई आहे त तव्हां ॾिसो त रुॻो मीडिया न आहे, इंसानी हक़नि लाइ जेके कमु कंदड़ असांजा अदीब आहिनि, असांजा दानिश्वर आहिनि, असांजी अकेडमिया आहे। कल्ह 3 ॾींहं लाहौर में प्रोफेसर अमार जान खे गिरफ़्तार कयो वियो ऐं उन ते जेका FIR रजिस्टर कई वई, उन में लिखियलु हो त ही रियासत जे ख़िलाफ़ु नारा हणी रहियो आहे ऐं उहे नारा हुआ जेके 80 खां असां पंहिंजे ॻोठनि जे घिटियुनि में ॿुधा त ये जो दहशत गर्दी है इसके पीछे वर्दी, ये जो दहशत गर्दी है इसके पीछे वर्दी। इन नारे ते अमार जान खे गिरफ़्तार कयो वियो हो। मां चवां थी अॼु अगरि हिकु यूनिवर्सिटीअ मां इहो आवाज़ु अचे त असांखे यकीन आहे त ये जो दहशत गर्दी है इसके पीछे वर्दी है। असां ॿाहिरि निकिरूं था, गिरफ़्तार करे वञो। इस जान की कोई बात नहीं, ये जान तो आनी जानी है। इन जान जी हिफ़ाज़त लाइ, इन जान जे हिफ़ाज़त लाइ केतिरा हक़ असां सरेंडर कंदासीं। इन जान जी हिफ़ाज़त लाइ कंहिंखे ख़ामोश कराईंदासीं। इन जान जे हिफ़ाज़त लाइ केतिरा इंसान खॼा वेंदा। इन जान जे हिफ़ाज़त लाइ केतिरा माण्हू इज्तिमाही क़बरुनि में पूरा वेंदा ऐं केरु उन्हनि खे ललकारींदो, केरु उन्हनि खे ॻाल्हाईंदो। अॼु जॾहिं असमा खे असां ट्रिब्यूट पेश करण लाइ वेठा आहियूं त इहो सोचण लाइ कोन बीठा आहियूं त प्रेस क्लब जूं दीवारूं अॼु ऊंचियूं छो थी वियूं आहिनि। हिते जेको मनू भील मज़लूम बीहंदो हो, अॼु त हिननि दीवारुनि खे उहो आवाज़ किरासत कोन करे सघंदो। जंहिं हाल में असां बीठा आहियूं
उन्हनि पंहिंजो पाण खे किलनि में क़ैद करे छॾियो आहे। जंहिं अकेडमिया में असां बीठा आहियूं उते प्रोफेसरनि खे हथ कड़ियूं लॻी रहियूं आहिनि, जेके वकील आहिनि उहे सरगोशियुनि में ॻाल्हाए रहिया आहिनि ऐं जजनि जे साम्हूं ॾकी रहिया आहिनि। अॼु असांखे अगरि असमा जहांगीर खे हक़ीक़ी ट्रिब्यूट पेश करणो आहे त उहो जेको ख़ौफ़ आहे, जेको वर्दीअ जो ख़ौफ़ आहे, जेको गुम थियण जो ख़ौफ़ आहे, जेको आवाज़ खणण जो ख़ौफ़ आहे, आवाज़ ऊचे करण जो ख़ौफ़ आहे, इन ख़ौफ़ खे टोड़णो पवंदो। ऐं जेसि ताईं असां इन ख़ौफ़ खे नथा ललकारियूं, जेसि ताईं असां फाशिस्ट खे फाशिस्ट चवण जी ज़रूरत नथा कयूं, जेसि ताईं असां उन मज़लूम सां बीहण सां कीबायूं था जंहिंजा ॿाहिरि अगवा कया विया आहिनि। हीअ तनवीर हिते वेठी आहे जेका पंहिंजे पीउ भाउ जिदोजहद करे रही आहे। जेकॾहिं असां उन सां गॾु बीहण जी ज़रूरत नथा कयूं, जेकॾहिं असां मीडिया सेंसरशिप ते नथा ॻाल्हायूं, जेकॾहिं असां प्रेस क्लबनि जे ऊचियुनि दीवारुनि ते नथा ॻाल्हायूं, जेकॾहिं असां गुमशुदा लाशनि ते नथा ॻाल्हायूं त असां असमा जहांगीर खे ख़राज तहसीन पेश करण जे लाइक़ु न आहियूं। असांखे ख़ौफ़ जे हर दीवार खां, हर हसार खां निकिरणो पवंदो ऐं जेको सचु आहे उनखे बबांगे दहल चवणो पवंदो त असां अॼु हिकिड़े नए क़िस्म जे नियो फाशिज़म खे फेस करे रहिया आहियूं। ऐं इहो फाशिज़म असांजो हक़ीक़ी दुश्मन आहे। इहो फाशिज़म जमहूरियत जो दुश्मन आहे। इहो फाशिज़म इंसानी हक़नि जो दुश्मन आहे। इहो फाशिज़म इज़हार जे आज़ादीअ जो दुश्मन आहे। ऐं पंहिंजे दुश्मन खे साम्हूं वाज़ ऐं अॻियां करे जेसि ताईं असां बिहारण जी ज़रूरत नथा करे सघूं तेसि ताईं असां को बि अलम खणी अॻियां वधी न सघंदासीं। तंहिंजे करे मां हिकु दफ़ो वरी चवंदसि त ये जान तो आनी जानी है, इस जान की कोई बात नहीं, जिस धज पे कोई जिस धज से कोई मक्तल पे गया वो शान सलामत रहती है। असमा जहांगीर जो शान सलामत हुजे, हर उन माण्हूअ जो शान सलामत हुजे जेको गासिब खे गासिब ऐं दहशतगर्द जे पोयां वर्दीअ खे सुञाणे सघे। महिरबानी। डॉक्टर अरफाना बल्ला जी इन हिकिड़ी रूह खे बेदार कंदड़ ख़िताब खां पोइ लतीफ़ साईं जे हिकु शेर सां मां सरींदुसि, पर अॻ में शेर पढ़ां। नव नीयर 10 ॾावणियूं 15 पैंड बयास, बगाड़ियूं बगलनि में लखें लोह लॻियास, जॾहिं पुनू यादि पियास त छिरक छिनाई हिकिड़े। हाणे मां हुन शख़्सियत खे तव्हांजे आॾो सरींदुसि जंहिं ते न रुॻो सिंध खे फ़ख़्रु आहे, सिंध जे नौजवाननि खे फ़ख़्रु आहे, पर सिंध जे कानूनदाननि खे कानून जे हुक्मरानी ऐं इज़हार राय जी आज़ादी जी जिदोजहद में हुन जी जंग जेका आहे उन वक़्त खां जारी आहे जंहिं वक़्तु हिन मुल्क ते 1 यूनिट मुसलत थियो, जंहिं वक़्तु हिन मुल्क ते आमरियत मुसलत थी। ऐं उहो शख़्स जीअं उन 4 मार्च जी जदोजहद जो जेको हीरो हो, 1967 4 मार्च खां वठी उन जो सफ़र जारी आहे ऐं उहो हिकिड़ी अलामत आहे सिंध जे नौजवाननि जे लाइ हिकिड़ो स्ट्रगल जो जदोजहद जो रोल मॉडल आहे, जंहिं पंहिंजी पूरी ज़िंदगीअ में न कॾहिं कंहिं आमिर जे अॻियां न कॾहिं झुकियो आहे, न कंहिं को आमिर हुनखे ख़रीद करे सघियो आहे। याम साकी जे काफ़िले जो ई उन्ही जो साथी, उन्ही सां गॾोगॾु जदोजहद कंदड़ अहिड़े ई असां उन्ही माण्हू खे जंहिं पंहिंजे लाइ कॾहिं बि इनकलाबियत जा चोगा पाइण जी ज़रूरत महसूसु न कई आहे, पर हू हमेशह हक़ ऐं सच जे ॻाल्हि जे लाइ जॾहिं बि जंहिं वक़्तु बि ज़रूरत पई आहे यूसुफ लगारी, मामा यूसुफ लगारी पंहिंजो रतु बि ॾिनो आहे, सत बि ॾिनो आहे ऐं पंहिंजो अज़म ॾिनो आहे, पंहिंजी जवानी ॾिनी आहे। ऐं हाणे हू जंहिं ज़िंदगी जे मरहले में दाख़िल आहे त मां हुनखे इहो थो चवां त तव्हांजी जदोजहद लाज़वाल आहे, अमर आहे ऐं असांखे तव्हां ते फ़ख़्रु आहे। इंसानी हक़नि जी कमीशन क़ाइमु करण में असमा जहांगीर जो साथ ॾींदड़ ऐं कानून जे दायरे में हमेशह सच चवंदड़, हिन कॾहिं बि
उहो सच चवण खां नक़ीबायो आहे। इहा ई हिन जी हिकिड़ी कमज़ोरी चओ या हिकिड़ी ख़ुशूसियत चओ जंहिं ते असांखे फ़ख़्रु आहे। मां दरख़्वास्त कंदुसि हिन असांजी हिन तक़रीब जे सदर मजलिस खे साईं यूसुफ लगारी साहब खे त अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। तव्हांजी महिरबानी, तव्हां मूंखे सॼो ऐं ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। इमदाद तुंहिंजी एतिरी तारीफ़ ॿुधण खां पोइ मां सम्झां थो त मां लाइक़ु आहियां न आहियां। बहरहाल तो जेको मुंहिंजो कद ऊचो कयो आहे मां तुंहिंजो थोराईंदो आहियां, पर अॼु काफ़ी ॾींहंनि खां पोइ, काफ़ी वक़्त खां पोइ, मां कंहिं फंक्शन्स में कोन ईंदो आहियां, पर काफ़ी वक़्त खां पोइ मां अमर सिंधु ऐं अरफाना मलानी ख़ुशि जेके ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि उन ते फ़ख़्रु बि करियां थो ऐं उन ते मूंखे नाज़ बि आहे, पर मां उन जी ॻाल्हियुनि खां पोइ का ॻाल्हि करण जी गुंजाइश नथो सम्झां। उन हूंदे बि कुझु यादूं, कुझु वाबस्तूं शायदि हिननि जे कम पे थी सघनि, मुंहिंजे बि कमु अची सघनि। मूंखे यादि आहे जॾहिं असीं ह्यूमन राइट्स कमीशन जो बुनियादु विझी रहियासीं तॾहिं 24 माण्हू हुआसीं, जिन में जेके मूंखे यादि था अचनि शेरी रहमान हुई, जस्टिस समीउद्दीन हो, जस्टिस दुराब पटेल हो, हुसैन नकी हो, आए रहमान हो, आऊं हुअसि, रफ़ीक शफ़ी हो, जाम शाकी हो, कुझु एतिरा हुआ। पर मूंखे हुन ॻाल्हि ते बि फ़ख़्रु आहे त मां उन्हनि 24 माण्हू मां हुआसीं जिन ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान जी पहिरीं रजिस्ट्रेशन कई, उन ते मैनिफेस्टो ते ऐं दस्तूर ठाहे उन ते मेमो ऑफ अंडरस्टैंडिंग ते सही कई जेका रजिस्ट्रेशन थी। गुज़ारिश इहा आहे त इरफाना बि चयो, अमर सिंधु बि चयो, पर सभिनी जो इहो ख़्यालु आहे। मूं हिते वेठे मुश्ताक मीराणी सां बि ॻाल्हि कई त हींअर असीं जंहिं पोज़ीशन में आहियूं, जंहिं स्टेट में आहियूं, बेवसी, बेहसी, ख़ौफ़ ऐं पंहिंजे वजूद जे बचाव जे जंहिं हिसे ते मौजूदु हींअर वक़्तु आहियूं, ऐं जिथे उहे अदारा जेके शहरी जे हुकूक जो तहफ़ुज़ कनि था, जान माल जो तहफ़ुज़ कनि था, उहे अदारा शहरनि जे हुकूक जे ख़िलाफ़ वञनि, जान माल जो तहफ़ुज़ न करे सघनि, त पोइ उन हालति खे असीं अनारकी चऊं, अफ़रातफ़री चऊं या असीं उनखे छा चऊं। पर इनखे मूंखे सुकरात खां अॻु जो हिकिड़ो वधीक ट्रम यादि थो अचे, जॾहिं यूनान में या अफ़रातफ़री आई तॾहिं इन अफ़रातफ़री खे डेमोक्रेसी सॼो ईंदो, नॉट डेमोक्रेसी, न अनारकी, नॉट एरिस्टोक्रेसी, बट दैट वॉज बीइंग कॉल्ड अ डेमोक्रेसी। असीं हिन डेमोक्रेसी में हूंदासीं जंहिंजो मुख़्तलिफ़ इस्तिलाह आयो आहे त उन में ताक़त, मज़हब, बंदूक ऐं मीडिया जी ताक़त सां, अदलिया जी ताक़त सां हुकूमत कई वञे, उनखे डेमोक्रेसी चई वञे। हींअर उहा साॻी हुकूमत असां वटि हली रही आहे, जंहिंमें इस्टेब्लिशमेंट बि आहे, त अदलिया बि आहे, त मीडिया जो बि करणु। मूं अॻु किथे इहो ज़िक्र कयो जेको अॼु अरफाना मला ऐं अमर सिंधु चयो आहे, मीडिया ऐं बार एसोसिएशन जेके आज़ाद आहिनि, जिन खे हक़ अदा करणु खपे, जिन जी फ़र्ज़ में बि शामिलु आहे। वकील जो फ़र्ज़ु आहे त पंहिंजो कानून जो तहफ़ुज़ शहरी खे ॾियारे, ऐं मीडिया जो कमु आहे उहा इंफॉर्मेशन अवाम ताईं पहुचाए जे हालत में आहिनि। मां अॼु अमर सिंधु खे इहो वाज़े कंदो वञा त पाकिस्तान बार काउंसिल या बार काउंसिल जेके बि आहिनि से हिननि हक़नि खां पोइते न रहियो आहिनि, ऐं पाकिस्तान बार काउंसिल डैम जे इशू ते साक़िब रिसाल जे ख़िलाफ़ु हिकु करारदाद मंज़ूर कई, जेका असांजी बदकिस्मती आहे जो अब मीडिया उनखे का बि तर्जुमानी कोन ॾिनी ऐं सेल्फ सेंसर जे मूड में उहा किथे बि न पई। बहरहाल उहा रिकॉर्ड ते मौजूदु आहे ऐं उनजे मूवर्स में बंदो बि शामिल। असां हिते बि, मां अमर सिंधु खे यादि ॾियां, हिते बि हैदराबाद बार एसोसिएशन जे तरफ़ां जंहिंजी सदारत मूं कई,
जंहिंजे जो टेम जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइण आर्टिकल 6 जी गद्दारी आहे, उन ते असां हिते प्रेस क्लब में हैदराबाद बार में वॾी मीटिंग कई, शायदि अमर बि आई हुई या न आई हुई, ॿार वकील जी हुई, उन में मूं सदारत कई ऐं उन में असां उन ते चयोसीं इहो गद्दारी जो केस तूं पंहिंजी हद खां वञी रहियो आहीं, तव्हां ते हलाए सघिजे थो आम बिल्कुलु, लेकिन इहे ॻाल्हियूं न आहिनि। हाणे सुवालु अचे थो त बुनियादी तौर ते आसमा जी के ट्रिब्यूट पेश करण लाइ मूं इरफाना मां तव्हांजी यादगिरी लाइ गुज़ारिश करियां त तव्हांजे हूंदे तव्हां असांजी सख आहियो, ही दोस्त असांजी सख आहे, पर मूं मिसकिन माण्हू उन टाइम ते जॾहिं अयूब खान जे ख़िलाफ़ु केरु कोन ॻाल्हाईंदो, ज़ियाउल हक़ जे ख़िलाफ़ु केरु कोन ॻाल्हाईंदो, तॾहिं मूं ज़ियाउल हक़ जे ख़िलाफ़ु FIR दाख़िल कराई जंहिंमें ब्रिगेडियर इम्तियाज़ बधाओ। तॾहिं नज़ीर अब्बासी शहीद जो केस केरु कोन हलाईंदो, यूसुफ जखराणी जो केस केरु कोन हलाईंदो, जाम साकी जो केस केरु कोन हलाईंदो, तॾहिं कंहिं बि सिंध जे हक़ जे लाइ क़वामी केस न हला, तॾहिं अदालत में अकेले सिर हूंदो, खां ॿार सिर सभु हूंदो, ऐं अञा चयो आहियां इनशाला ॿार जो हक़ तव्हांखे अदा करे ॾींदुसि, तव्हां फ़ैसिलो उहा कंदो ऐं पंहिंजे हक़ अदा करण जी कोशिशि कंदुसि। ॿार मां ईअं चवंदुसि, ईअं न चयो वञे त मां अमर सिंधू इरफानी साराह करे रहियो, पर मां उनजी साराह कंदे ट्रिब्यूट आसमा जहांगीर खे ॾियां थो त जेकॾहिं तुंहिंजो रूह जो को हिसो जीअरो आहे, जेकॾहिं तुंहिंजी का बाक़ियात जीअरी आहे त उन बाक़ियात जो नालो अरफाना मला अमर सिंधू आहे, जंहिंजे जिन में मां उन वक़्तु यादि कंदो आहियां जॾहिं आसमा मूंखे मूं 491 जो नओं वकील हुउसि, 491 जो केस पहिरियों एज ए काउंसिल मेंबर ह्यूमन राइट्स कमीशन जो हिते दाख़िल कयो हाई कोर्ट में पठा मज़दूर जो, ऐं उहा रिपोर्टेड जजमेंट थी जंहिं ते इहा पूरी पठा मज़दूर तारीख़ हली ऐं इहा हारी तारीख़ हली, उन खां पोइ इहो हारियुनि जी आज़ादी जो 491 ऐं उन खां पोइ कोर्टनि उनखे अमल में आंदो 491 में, अहिड़ा मिसाल सवे थी सघंदा। बहरहाल मूं जेतिरो कुझु आसमा सां गॾु गुज़ारियो, हिकिड़े दफ़ा मूंखे यादि आहे रसूल पलीजो साहिब बि गॾु मां गुलाम मुग़ल ॿिया काउंसिल मीटिंग जनरल इजलास जो लाहौर में दुराब पटेल चयो त फलाणी ॻाल्हि न थियणु खपे, आसमा जो थियणु खपे। दुराब पटेल प्रेसिडेंट हो ऐं उनजी इज़त में एतिराम तमामु तव्हांखे ख़बर आहे, दुराब पटेल जस्टिस दुराब पटेल हो, ऐं दुराब पटेल चयो जेकर तूं मुंहिंजी ॻाल्हि न मञींदे त मां इस्तीफ़ा ॾींदुसि। आसमा चयो मूंखे तुंहिंजो दुख थींदो इस्तीफ़ा जो, पर मां उसूल ते कॉम्प्रोमाइज़ न कंदुसि, ऐं दुराब पटेल इस्तीफ़ा ॾेई, यानी एतिरे क़दुरु ते इहो घुमाई, यानी हुन में जेको जंग हूंदी हुई पंहिंजे उसूल तां रुमण जी उहा ॻाल्हि हूंदी। मां हुनखे छा ट्रिब्यूट ॾियां, जेकॾहिं हिंदू मज़हब में काली देवी आहे, लक्ष्मी देवी आहे, हुसन जी देवी आहे, ख़ूबसूरती जी देवी आहे, दौलत जी देवी आहे, ज़ुल्म जी देवी आहे, इंसाफ़ देवी आहे, पर जेकॾहिं असांखे इंसानी हक़नि में के देवियूं ठाहिणियूं हुजनि त मां हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि, कानून जी देवी आहे आसमा, इंसाफ़ जी देवी आसमा आहे, अक़लियत जी देवी आसमा आहे, बराबरी जी देवी आसमा आहे, इंसान जी देवी आसमा आहे, ऐं मां केतिरी देवी जा ख़िताब ॾेई सघां, पर इहो ख़िताब मुंहिंजे ते कोन आहे, ऐं माण्हू सम्झनि था संदसि किरदारु ई अची हिन किरदार खे इहो ई करे सघूं था। मां इहो यकीन ॾियारियां थो त असां संदसि इनशाअल्लाह ताला जेतिरो बि संदसि क़ाफ़िले खे वधाए सघिया पंहिंजी हिमत सां, हक़ ऐं ईमानदारी सां। उहा हिमत बि तॾहिं ईंदी आहे जॾहिं माण्हू ईमानदार हूंदो आहे, जेकॾहिं माण्हू बेईमान हूंदो आहे त कॾहिं बि हिमत न ईंदी आहे, कोन्हे बि वारो हूंदी आहे। मां काशी साहिब जी ॻाल्हि ॿुधण खां पोइ नायब काशी साहिब
त मूं ॾिठो आहे त काशी साहब जिन 60 वकील जी ॻाल्हि कई आहे बलूचिस्तान जे वाक़े खे, त मां सही ॿुधाए रहियो आहियां त जिते स्टूडेंट्स यूनियन न हुजे, जिते लेबर यूनियन न हुजे, जिते अदबी अंजुमनूं न कमु करे सघनि, बार इंस्टीट्यूशनूं कमु न करे सघनि, जिते प्रेस क्लब कमु न करे सघनि, उते वी आर गोइंग टू बी डीपॉलिटिसाइजेशन था वधी रहिया आहिनि। वी आर हेडिंग टूवर्ड्स डीपॉलिटिसाइजेशन। हीउ मुल्क डीपॉलिटिसाइज थी वियो आहे। उनखे डीपॉलिटिसाइज खां बचाइणो आहे, पॉलिटिसाइज करिणो आहे, इंसानी हक़ जी ॻाल्हि करणी आहे, अदिला खे पंहिंजा अॻियां ॾियारणा आहे। ऐं इंशाअल्लाह ताला मां सम्झां थो त जिते बि अदिला किथे कमज़ोरी थी ॾेखारी, मां हींअर बि जुडिशल कमीशन ऑफ पाकिस्तान जो पहिरियों सिंधी मेंबर आहियां 47 खां पोइ। फर्स्ट टाइम मां पहिरियों दफ़ा सिलेक्ट थियो आहियां पाकिस्तान जो, जी वॾी महिरबानी आहे। उते बि जॾहिं फेर आख़िरी तकरीर हुई, उन में सभई वकील वेठा हुआ, साकिब निसार चयो त मां जेकॾहिं को ॾींदो हुउसि त यूसुफ निगारी खां जेको मूंसां अटकी पवंदो, हीउ जज ग़लति थो अपॉइंट करे, ग़लति सही थो पाए। त इंशाअल्लाह अज़ीज़ तव्हां ख़्यालु रखो, असीं तव्हां सां गॾु आहियूं। ऐसी मुल्क खे डीपॉलिटिसाइज कोन थियण ॾींदासीं, ऐं डीपॉलिटिसाइज खां बचाइण ई आसमा जे कम खे अॻिते वधाइणु आहे, इंसानी हक़नि जे कम खे अॻिते वधाइणु आहे। मां इंशाअल्लाह ताला आवाज़ सां असीं सभई गॾु, हिते सभई औरतूं वेठल, मुंहिंजा दोस्त भाउ पुराणा कारकुन आहिनि, ऐं इंशाअल्लाह ताला असीं सभई गॾिजी करे पोइ हिकिड़ी इतिहाद ठाहियो, फरन ठाहियो, कॉन्फिडेशन ठाहियो, जेकी तव्हांखे सम्झ में अचे। का सीनियर सिटीज़न्स काउंसिल ठाहियो, पर इहो जेको तव्हां चओ पिया डिसअपियरेंस ऑफ पीपुल, जंहिं ते नथो ॻाल्हायो पियो वञे, इरशाद राजाणी ते नथो ॻाल्हायो पियो वञे, या केतिरियूं एतिरियूं नाइंसाफ़ियूं, रमशाह जो क़तलु आहे, या इरम चांडे वारनि जो मसइलो आहे, या केतिरनि भेनरनि जो मसइलो, नंढड़नि ॿारनि सां जेका आहे सा ज्यादती थी रही आहे, हवस जो निशान थी रहियो आहे, तइलीमी मसइला आहिनि। असीं सभु हुननि ते हिकिड़ी काउंसिल ठाहे सघूं था, असीं गॾिजी सघूं था। मां दावत ॾींदुसि इरफान वारनि खे, अहमद वारनि खे, दाद वारनि खे, अचो इनिशिएटिव करियो पाण, मुंहिंजूं ख़िदमतूं जेको अची हाज़िर आहियूं, असीं आसमा खे ट्रिब्यूट ॾेई करे हिकिड़ी इंसानी जे नाले सां न, हुन में जीअं चयो वेंदो आहे हर उहा रियासत तरक़ी कंदी आहे जेका मज़हब खां जुदा हूंदी आहे। असीं सम्झूं त उन रियासत खे अहिड़े तरीक़े सां मल्हाए करे जेका को बि न हुजे समाज खे बराबरी वकिली सघे, उन लाइ जिदोजहद करियूं ऐं आसमा जी ख़िदमत सारनि। महिरबानी, लखे बाबा यूसुफ लगारी जी तकरीर आख़िरी तकरीर हुई, तव्हांखे मुबारक हुजे त तकरीरुनि जो सिलसिलो जेको आहे मुकमिल थियो। पर असां चाहींदासीं त हिकिड़ो इनकलाबी गीत असांजी भेण सनम चांडियो जेका आहे उहा अची तव्हांखे हिकिड़े इनकलाबी गीत सां महज़ूज़ करे। ऐं असां थोराइता आहियूं GS तहरीक जे दोस्तनि जा, अब्दुल ख़ालिक ख़ासकेली ऐं उन सां गॾोगॾु डिप्टी कन्वीनर वाइस फॉर मिसिंग पर्सन्स उन्हनि जा, अदी सिंधू अमाद चांडियो जा, ऐं उन सां गॾु हर हिकु माण्हूअ जा, हर हिकु दोस्त जा। ऐं आई एम वेरी सॉरी जेकॾहिं कुझु दोस्तनि खे मां नथो सुञाणा ऐं मूंखे उन्हनि जा नाला नथा अचनि। ऐं सभ खां वधीक मां थोराइतो आहियां असांजे इन्हनि भेणुनि जो जेके हारी कैंप खां हिते आयूं आहिनि ऐं महिनत कश आहिनि। ऐं असमा जहांगीर जो जेकॾहिं रूप असांखे ॾिसणो आहे त असां इन्हनि में ॾिसूं था त उन्हनि माण्हुनि जे लाइ जंग कई जंहिंखे चवंदा आहिनि त जिन खे पंहिंजो आवाज़ु न हो, बे आवाज़ जे लाइ आवाज़ु बणिजणु, इहो असमा जो हिकिड़ो किरदारु हो जेको हमेशह यादि रहंदो। मां तव्हां भेणुनि जो तमामु घणो थोराइतो आहियां ऐं मां इहो बि सम्झां थो ऐं उन्हनि सां गॾु उन जा मर्द जेके आया आहिनि उन्हनि जो ऐं करारदाद पास कयूं था। मां कुझु हिकिड़ी ज़बानी तौर जी 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 मां मुख़्तलिफ़ जेके करारदादूं आहिनि उहे जेको आहे सो ज़बानी तौर ते तव्हां खां मंज़ूरी लाइ पेश थो कयां।
इंसानी हक़नि जी कमीशन जो जे तरफ़ां ही जेको अॼोको मेड़ आहे जेको अस्मा जहांगीर जी यादि में इहो अज़म थो करे त अस्मा जहांगीर जी इंसानी हक़नि जे लाइ जदोजहद जेका इंसानी हक़नि सां गॾोगॾु इज़हार राय जी आज़ादी ऐं जमहूरी फ़िक्र जी पासदारी ऐं कानून जी बालादस्ती जे लाइ हुई उहा जदोजहद इंसानी हक़नि जी कमीशन जो इहो अज़मात उहा जारी रहंदी। तव्हांखे मंज़ूरु आहे? अॼोको ही इजलास इंसानी हक़नि जे पामाली जे मुख़्तलिफ़ शिकिलनि ते तशवीश जो इज़हार थो करे, ख़ासि तौर ते अॼु जे दौर में जॾहिं हिकिड़ी जमहूरी हुकूमत वजूद में आहे, पार्लियामेंट कमु करे रही आहे ऐं मुख़्तलिफ़ आइनी इदारा पंहिंजी जाइ ते कमु करे रहिया आहिनि ऐं आला अदलिया जो हिकिड़ो मज़बूत किरदारु मौजूदु आहे, इन जे बावजूदु असां जो ही इजलास इन ॻाल्हि ते तशवीश जो इज़हार थो करे त मीडिया जी आज़ादी सलब कई पई वञे। उन सलब थियण जूं जेके बि शिकिलियूं आहिनि उन में जेके अख़बारी कारकुन आहिनि पाकिस्तान में मार्शल लॉ जे ज़माने खां पोइ पहिरियों दफ़ो वॾे पैमाने ते बेरोज़गार थिया आहिनि। असां इन जी निंदा कंदे घुर था कयूं त अख़बारी सनत जे कारकुननि खे जेके छांटियूं आहिनि फौरी तौर ते बंदि करे उन्हनि खे वापसि पंहिंजे नौकरियुनि ते बहाल कयो वञे। तव्हांखे मंज़ूरु आहे? असां ही इजलास ताज़ो ई थींदड़ उन बहीमाना क़त्ल जी मज़म्मत थो करे जेको इरशाद रांझाणी सिंध जे हिकिड़े नौजवान जो कयो वियो आहे ऐं उनखे जंहिं शर्मनाक तरीक़े सां क़त्ल कयो वियो आहे उहो न सिर्फ़ु निंदा जोॻो आहे पर एॾो शर्मनाक आहे जंहिं ते मां सम्झां थो ऐं हीउ इजलास तशवीश जो इज़हार कंदे घुर थो करे त इन जी हिकिड़ी आला अदालती तहक़ीक़ात कई वञे ऐं इन में जेके बि ज़िमेदार आहिनि ख़ासि तौर ते उहो शख़्स उहो माण्हू जंहिं सरेआम पब्लिकली हिकिड़े जुर्म जो न सिर्फ़ु इक़रार कयो आहे बल्कि फ़ख़्रिया तौर ते पाण खे उन जो क़ातिल साबित कयो आहे ऐं हिकिड़ो इल्ज़ाम हयो आहे त इहो मुबैना तौर ते नौजवान हिकिड़ो फोरू हुयो। इन मामले जे जांच जे लाइ न रुगो आला अदालती तहक़ीक़ात पर उन सां गॾोगॾु हिकिड़ी अणधुरी अहिड़ी तहक़ीक़ाती ट्रिब्यूनल ठाहियो वञे जेको जंहिंमें न सिर्फ़ु पुलिस जा अमलदार पर सिविल सोसाइटी खे बि शरीक कयो वञे। असां अहिड़ी तहक़ीक़ात जी घुर कयूं था। तव्हांखे मंज़ूरु आहे? ऐं कातिल खे बिना देर गिरफ़्तार कयो वञे ऐं इहो जेको जंहिं नमूने सां क़त्ल कयो वियो आहे इहो ही इजलास सम्झे थो त इहो जेको क़त्ल आहे इन सां हिन मुआशिरे में अनारकी बदनज़मी ऐं कानून हथ में खणण जो रुझान पैदा थींदो जेको असांजे मुआशिरे जे लाइ इंतिहाई नुक़सानकार आहे। तंहिंजे करे फौरी तौर ते इन क़ातिल जी गिरफ़्तारी थियणु खपे ऐं उन सां कंहिं बि रू रिआयत न कई वञे। तव्हांखे मंज़ूरु आहे? ऐं ही इजलास अॼोके हिन ॾींहं ते आसमा जहांगीर खे ख़िराज तहसीन पेश कंदे पंहिंजनि उन्हनि सभिनी माण्हुनि खे जेके हिन वक़्तु ज़बरदस्ती जबरी तौर ते गुम कया विया आहिनि उन्हनि जे ख़ानदाननि सां यकजहती जो इज़हार करे थो ऐं असां उन यकीन था ॾियारियूं त इंसानी हक़नि जी कमीशन ऐं समूरा इंसान दोस्त माण्हू ऐं तंज़ीमूं उन्हनि सां हिन में शरीक रहंदा ऐं असां घुर था कयूं हुकूमत खां त हिकु जमहूरी हुकूमत जे नाते जेके उन्हनि जा वाइदा उन जे मिनिस्टर ह्यूमन राइट्स शीरी मज़ारी कया आहिनि त इन खे हिकिड़ो क़ाबिल दस्तअंदाज़ी सज़ा ऐं जुर्म जोगी सज़ा जोॻो जुर्म करार ॾिनो वेंदो गुमशुदगी खे उन ते अमल दरामद कयो वञे। छा तव्हांखे मंज़ूरु आहे? हिन सां हाणे जेको असां आख़िरी इख़्तिताम सभिनी दोस्तनि जो जी हिन सां गॾोगॾु ही इजलास असांजी ख़ैरपुर जी न्याणी रमशा वसाण जे बहीमाना क़त्ल जी सख़्तु मज़म्मत करे थो ऐं इन सां गॾोगॾु इन ॻाल्हि जी घुर करे थो त हिकिड़ी गहरी ऐं जांच कई वञे ऐं अदालती जांच जेकॾहिं कई वञे त वधीक बहितरु आहे जंहिंसां इन जा जेके इहे असुल सबब आहिनि इन क़त्ल जा उहे बेनकाब थी सघनि ऐं इन मामले में जेकॾहिं
कंहिं बि धुर का बि असराइती ऐं सगारी का धुर मुलविस आहे त उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे। असां इहा घुर था कयूं त नियाणियुनि जे तहफ़ुज़ खे यकीनी बनाइण जे लाइ मुंहिंजी हिकिड़ी तजवीज़ आहे त सॼी सिंध जे पुलिस स्टेशन्स ते औरत जेके पुलिस अहलकार आहिनि उहे मुक़ररु कया वञनि, छाकाणि त सिर्फ़ु मर्द अहलकारनि जी मौजूदगी में कॾहिं बि औरत सां इंसाफ़ नथो थी सघे। छा तव्हांखे मंज़ूरु आहे? वॾी महिरबानी। हाणे आख़िर में हा हिकिड़ो ॿियो तव्हां दोस्तनि मामे यूसुफ लिगारी हिकिड़ी तजवीज़ ॾेई हलियो वियो ॿाहिरि आहे, बुज़ुर्ग माण्हू बख़्श थो कयांसि त असां इन मामले ते जेके मामे यूसुफ जी तजवीज़ूं आहिनि त असां इंसानी हक़नि जी कमीशन, वुमन एक्शन फोरम ऐं ॿिया जेके बि हमख़्याल दोस्त आहियूं, तंज़ीमूं आहिनि हैदराबाद में, असां तव्हांखे यकीन था ॾियारियूं त असां हिकिड़ी कोऑर्डिनेशन कमेटी या का जॉइंट एक्शन कमेटी ठाहींदासीं जेका गॾिजी करे कमु कंदी। त इहो हिकिड़ो पहिरियों क़दम असां खणूं था। उन सां गॾोगॾु असांजा ॿिया बि अॻिते अहिड़ा क़दम आहिनि जंहिंमें अहम क़दम हिकिड़ो 8 मार्च ते थी रहियो आहे जेको औरतुनि जी आज़ादी जो मार्च वैफ ऐं डेमोक्रेटिक वुमन एसोसिएशन ऐं उन जूं सहकारी तंज़ीमूं जिन में असां बि HRCP शामिलु आहे, असां गॾिजी करे औरतुनि जी अॻुवाणी में असां मर्द बि उन में शरीक थींदासीं। इहो हिकिड़ो मिसाल क़ाइमु कंदासीं असां त असां औरतुनि जी जेका आहे सा अॻुवाणी क़बूल कयूं था, पर साॻे वक़्तु कोशिशि सभिनी दोस्तनि खे अपील आहे त इन मार्च खे फैमिलीज़ जी शिरकत सां कामयाबु बनाइनि। इहा सभिनी दोस्तनि खे दरख़्वास्त आहे। आख़िर में सामाईन ही प्रोग्राम हैदराबाद जी प्रेस क्लब हॉल में गुज़िरियल ॾींहुं ह्यूमन राइट्स कमीशन पाकिस्तान तरफ़ां इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ अलमबरदार आसमा जहांगीर जी पहिरीं वरसी जी मुनासिबत सां करायो। सामाईन मां प्रोग्राम जी मुकमल कार्रवाई ॿुधी उमेदु तव्हांखे पसंदि आई हूंदी। हिन प्रोग्राम बाबति के बि राय ॾियणी हुजे असांखे ईमेल कयो। असांजी ईमेल एड्रेस आहे info@radiovoiceofsindh.com। पंहिंजे मेज़बान वहीद मुस्तफ़ा खे ॾींदा इजाज़त। वरी कंहिं नए प्रोग्राम में अव्हांजे समातनि में हाज़िर थिबो। तेसिताईं सदाईं गॾु। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।